रब्ब इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्ब ज़िदनी इल्मा वरज़ुक़नी फ़हमा या फ़त्ताह या सुब्हानक ला इल्मा लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीम। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर रब्बिना सय्यिदना व मौलाना मुहम्मदन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन। मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
निहायती वाजिबुल एहतराम सदरे मजलिस व मशाइख उज़ाम ऐं उलमाए किराम ऐं प्यारा मुसलमान भाइरो दोस्तो अजीजो, अजो की हिन बाबरकत महफिल में अवा प्यारी जमात जे आॾो मूं गुनहगार कुरान मजीद जूं बायतूं सबूरियूं तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में अवां जे आॾो मूंखे चंद मारूज़ात पेश करण जो इरादो आहे। दुआ फरमायो रब्बुल आलमीन जल्ल जलालुहु व मन वालुहु शान मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे रब्बुल आलमीन पांजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, ही सैयदना महबूब सुबहानी गौस समदानी हजरत पीराने पीर दस्तगीर हजरत अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह तआला अन्हु जे याद में तंजीमुल कादरिया दादू शहर वारनि जे तरफ़ खां ही अज़ीम शान इज्तिमा मुनक़िद थियो आहे, जंहिंमें तव्हां ऐं असांखे अल्लाह ताला हाज़िरी नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में छा इरशाद फरमायो आहे, इन ते तव्हां असांखे गौर करणो आहे। कुरान करीम जी का भी आयत जेकॾहिं असांखे समझ में अची वई असांजा मतलब पूरा थी वेंदा। कुरान पाक असल में असांखे समझण लाज़मी आहे। इन जे करे आऊं तव्हांखे अपील कंदुसि त कहीं बि आलिम दीन जे जलसे में वञो, आलिम दीन जॾहिं कुरान करीम जे कंहिं बि आयत जो तर्जुमो बयान करे त उनखे गौर सां ॿुधंदा कयो। असली ॻाल्हि आहे ई अल्लाह जो कुरान, बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं उन खां बाद में उन जे पोयां आहिनि। असांजी तव्हांजी सॼी काइनात जी रहबरी ऐं रहनुमाई अल्लाह जे कलाम में आहे। तर्जुमो गौर सां ॿुधंदा कयो। अल्लाह ताला जो छा फरमान आहे उनखे दिलि में हियांव में हंडाइण जी कोशिश कंदा कयो। कुरान पाक ई असांजे वास्ते सभु शइ जो मसइलो, हर मसइले खे बयान करे असांजा तमाम दीनी दुनियावी मक़ासद पूरा फरमाईंदो आहे। हाणे तव्हां हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां गॾिजी मुंहिंजे प्यारे हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां तिलावत कयल आयतुनि जी तव्हांखे माना अर्ज़ कंदो वञां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल्ल जलालुहु व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, अला इन्ना औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अला खबरदार, अवां पंहिंजे ॻोठ में ॾिसंदा आहियो त रात जो चौकीदार चवंदा खबरदार, अवां उनखे पघार ॾींदा आहियो, हू तव्हांजी चौकीदारी कंदो आहे, दुकाननि ते घरनि ते पहिरो ॾींदो आहे, पर कंहिं महिल आधी रात जो चवंदो आहे खबरदार। इहो छो चवंदो आहे? उन चौकीदार खे किथे न किथे ख़तरो महसूस थींदो आहे। को ओपरो माण्हू, को शकी माण्हू ॾिसंदो आहे मतां कंहिंजो तालो भञे, मतां कंहिंजो घर लुटे, पोइ चवंदो आहे खबरदार, त जीअं चोर खे ख़बर पवे त बिली भाॻियो जागे थो। चौकीदार होशियार आहे ऐं जेके पघार ॾींदा आहिनि उहे पंहिंजे घर में सुता पिया हूंदा आहिनि। उन्हनि जे कन ते जॾहिं आवाज़ ईंदो आहे खबरदार, त उहे बि पक ॼाणंदा आहिनि त बिली असां वारो नमक हलाल चौकीदार जागे थो।
घर धणी के भी इत्मीनान थींदो आ, चोर के भी पक थींदी आ त मां हाणे पुड़ी न सघंदुसि, चौकीदार जागे थो। मुझा प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, चौकीदार त चवे खबरदार, उनमें चौकीदार के ॾिसण में अचियो त को चोरी करण आयो आहे, उनखे भॼाइण लाइ चवे। मालिक ॿुधी ख़ुशि थिए त असांजो चौकीदार जागे थो। अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू के कहिड़ी ज़रूरत पई आहे, छाजी चौकीदारी आहे। अल्लाह ताला छो थो फरमाए, अला खबरदार, इन ते गौर करणो आहे। असुल ॻाल्हि ही आहे, अल्लाह पाक जल्ल जलालू अमन वालू इन अला खां अॻिते जेका ॻाल्हि करणु चाहे थो उहा एतिरी त अहम ॻाल्हि आहे, ज़रूरी ॻाल्हि आहे, लाज़मी ॻाल्हि आहे, हर मुस्लमान खे हीअं सां हटाइणी आहे। रब करीम असांखे अॻ में चवे थो, खबरदार थियो, सुस्त न थिजो। चौकीदार खबरदार करे माण्हूअ जो माल बचाईंदो आहे, पर जेकॾहिं माल चोरी थियो त वरी बि हर माल कमाए सघिबो आहे। अल्लाह ताला अला फरमाए, असां ई तव्हांजो ईमान थो बचाए, ख़ुदा पियो ख़ैर करे। जे ईमान हलियो वियो त वरी इहा नेमत कान मिलंदी। तॾहिं ख़ुदा फरमाए थो, खबरदार, पंहिंजो ईमान बचायो। मौला पाक कहिड़ी ॻाल्हि आहे, अल्लाह ताला फरमाए थो, इन्ना बिला शको शुबा, हीअ ॻाल्हि ॿुधो, ला अला इन्ना बिला शको शुबा, खबरदार, हीअ ॻाल्हि पक्की सची आहे। औलिया अल्लाह, जेके अल्लाह जा वली आहिनि, मां रब करीम तव्हांखे ॿुधायां थो, ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। ॿुधी छॾियो, मां रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाया थो, मुंहिंजे वलियनि ते न को हिन दुनिया में को ख़ौफ़ आहे, न को आख़िरत में ग़मगीन थींदा। हिते बि ख़ुदा जा वली बेख़ौफ़ आहिनि त आख़िरत में भी अल्लाह जा वली बेख़ौफ़ हूंदा। हितड़े भी उनके कंहिंजो ख़ौफ़ न आहे। हालांकि असां ॿुधो आहे, बुज़ुर्गनि खां ॿुधो आहे, आलिमनि खां ॿुधो आहे त जेतिरो ख़ौफ़ अल्लाह जे वलीअ खे हूंदो आहे, एतिरो ॿियो कंहिं खे कोन हूंदो आहे। पोइ अल्लाह सही कीअं थो फरमाए त ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, वलियनि खे को ख़ौफ़ कोन्हे, ग़मगीन कोन थींदा। हालांकि सभई चवंदा आहिनि त बाबा वध खां वधि ख़ौफ़ अल्लाह जे बाननि वलियनि खे हूंदो आहे। इहा ॻाल्हि सची आहे त बराबरि वध खां वधि ख़ौफ़ अल्लाह जे वलियनि खे अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो आहे। हिते जेका नफ़ी कई थी वञे त ला ख़ौफ़ुन अलैहिम, उन ते कंहिं क़िस्म जो को ख़ौफ़ न आहे। इन मां मुराद आहे त ख़ुदा जे वलियनि खे गैरुल्लाह जो ख़ौफ़ कोन हूंदो आहे। क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जा वली ग़मगीन बि कोन थींदा। वलीअ जे दिलि में सिर्फ़ ख़ौफ़ हूंदो आहे त हिकिड़े वाहिदुल क़हार रब करीम जो हूंदो आहे। पोइ जेको हिकिड़े रब खां डिॼंदो आहे, रब हुनखे बाक़ी दुनिया जे सभिनी ख़ौफ़नि खां बेख़ौफ़ बनाए छॾींदो आहे। असां हिकिड़े रब खां कोन था डिॼूं, नतीजो इहो आहे जो असां सॼे जहान खां डिॼूं पिया। ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, उन ख़ुदा जे ख़ौफ़ न हुजण जे करे असां सूबेदार खां डिॼूं था, वॾेरे खां डिॼूं था, चोर खां डिॼूं था, थाड़ेल खां डिॼूं था, कंहिं बदमाश माण्हूअ खां डिॼूं था, वक़्त जे ज़ालिम हाकिम खां डिॼूं था। ख़ुदा जो ख़ौफ़ न आहे, असां सभई ख़ौफ़ पंहिंजे सीने में सांढे छॾिया आहिनि। पर अल्लाह जे वलियनि पंहिंजे सीने मां सॼे जहान जा ख़ौफ़ कढी छॾिया आहिनि। हिकिड़े रब्बुल आलमीन जो ख़ौफ़ पंहिंजे दिलि में धारियो आहे। रब थो चए, तव्हां हिकिड़े मां अल्लाह खां डरो था, मां रब करीम सभई ख़ौफ़ तव्हां था माफ़ फरमाए छॾिया। अल्लाह जे वलियनि खे ला ख़ौफ़ुन अलैहिम जेका नफ़ी आहे, उहा गैर जे ख़ौफ़ जी नफ़ी आहे। उनखे न अमीर जो ख़ौफ़ आहे, न ज़ालिम जो ख़ौफ़ आहे। हत्ता वला हुम यहज़नून, उनखे क़यामत जे ॾिहाड़े जो भी हुज़ुन कोन्हे को, उनखे क़यामत जी भी ॻणती कान्हे का। हज़रत बीबी राबिया बसरी रज़ी अल्लाह तआला अन्हा नेक औरत हुई। हिकिड़े ॾिहाड़े मस्ती में अची थी वञे पई, हिकिड़े हथ में पाणी जो प्यालो खयईं, ॿिए हथ में बाहि जी उमारी खयईं। मस्ती में अल्लाह जी बानी ज़िक्र कंदी पई वञे।
माण्हुनि पुछो बाई साहिबा बीबी साहिबा हे पाणीअ जो प्यालो छो खयो थी, हे बाहि जी उमारी छो खई थी। हज़रत बीबी राबिया थी फरमाए त माण्हू हिकिड़ा अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके जन्नत जे लालच में ख़ुदा जी इबादत कनि था। ॿिया वरी अहिड़ा माण्हू आहिनि जेके दोज़ख जे भव में अल्लाह जी इबादत कनि था। अल्लाह जी इबादत कजे त भव खां सवा कजे, लालच खां सवा कजे। तंहिंजे करे मुंहिंजे दिलि जी मर्ज़ी आहे त हिन पाणीअ जे प्याले सां जहन्नम विसाए छॾियां, हिन उमारीअ सां जन्नत खे ख़तम करे छॾियां त न को लालच हुजे न को खौफ हुजे। जे खुदा जी इबादत हुजे तो सिर्फ खुदा जे रज़ा जे लाइ हुजे। लालच में छो इबादत कजे, जन्नत मिलंदी। भव में इबादत कजे, मता दोज़ख में सड़ा। न को भाव न को लालच। छा हुजण खपे, खुलूस हुजे, सच्चाई हुजे, इखलास हुजे, अल्लाह जी रज़ा तलबी हुजे। ॿियो दिल में को मक़सद हुजे ही कोन को हे कर मिले त रब मिले, जे सभो मिलियो त छा थियो। छा मिले चओ, हे कर मिले त रब मिले, जे सभो मिलियो त छा थियो। अल्लाह जे वलियन खे जेको मक़ाम मार्फत जो मिलंदो आहे, इन्हीअ जे लाइ मिलंदो आहे त हो पंहिंजे दिल में सिर्फ़ अल्लाह जे ज़ात बाबरकात जी रज़ा रखंदा आहिनि त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जी इबादत ख़ुदा जे रज़ा जे लाइ कयूं, जन्नत जे लालच जे लाइ न कयूं, जहन्नम जे ख़ौफ़ खां न कयूं। वो रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे हर दुनिया जे ख़ौफ़ खां बेखौफ़ बनाईंदो आहे त आख़िरत जे ख़ौफ़ खां बि बेखौफ़ हूंदा आहिनि। शाह साहब रहमतुल्लाह अलैह, भिटाई साहब रहमतुल्लाह अलैह इन तरफ इशारो फरमायो आहे। फरमाइनि था छा खां वञी छो तूं बेली बिही ॿियनि जो, वठो कंजक करीम जी जग जो वाली जो, पोइ सौखो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह हसीन। वलियन खे जेका विलायत मिलंदी आहे सा इखलास ऐं सच्चाई जे करे मिलंदी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी प्यारी हदीस मुझे ज़हन में आ, दिल थी चवे ऐं तव्हांखे ॿुधायां। हिकिड़ो दफ़ो चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी ॿीहर बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुर्बान वञा मदीने वारे साईं सां। मुझे हबीब फरमायो मुझी उम्मत लात मनात के सजदो कान कंदी, मुझी उम्मत बुत परस्ती कान कंदी, मुझी उम्मत कब्रूं कान पूजींदी, मुझी उम्मत कह वण के सजदो कान कंदी, मुझी उम्मत बाह जी पूजा कान कंदी, मुझी उम्मत कहे मूर्ति जे वेझो कान वेंदी। मां मोहम्मद करीम उनखे अहिड़ो सबक ॾेई छॾियो आहे जो शिरक खां मुंहिंजी उम्मत पाक आहे। वल्लाहि ला अख़्फा अलैकुम शिरक वला कुफ्र। मूंखे को भउ कोन्हे त का मुंहिंजी उम्मत मुशरिक थींदी या मुंहिंजी उम्मत काफ़िर थींदी। न, मुंहिंजो हबीब फरमाए थो मुंहिंजी उम्मत बुत परस्ती खां परे हूंदी, वणनि जे पूजा खां परे हूंदी, कबरनि जे पूजा खां परे हूंदी, सिज चंड तारे जे पूजा खां परे हूंदी, शिरक खां परे हूंदी। पर मुंहिंजो हबीब फरमाए थो मूंखे हिकिड़ो ख़ौफ़ आहे त मुंहिंजी उम्मत में हिकिड़ो शिरक अहिड़ो अची वेंदो, अहिड़ो अची वेंदो। सरकार फरमाइनि था उन खां को बचंदो, घणा माण्हू उन शिरक में मुब्तला थी वेंदा, बुत परस्ती कोन कंदा,
वणन जी पूजा कोन कंदा, मूर्तन के सजदा कोन कंदा, कब्रन के सजदा कोन कंदा, वणन के पिपरन के सजदा कोन कंदा, सिज चंद्र बाह जी पूजा कोन कंदा, ज़ाहिर में शिरक न कंदा। पर हिकड़े एड़ो शिरक आ सरकार फरमाइन था जे इंसान जे वजूद जे मथा माकोड़ी घुमंदी आ, माकोड़ी किविली ऐं पेरन खां मथे ताईं, मथे खां पेरन ताईं घुमी वेंदी आ, मालिक खे ख़बर ई कान पवंदी आ त का मुते किविली घुमी वई, पर घुमी वेंदी आ। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था जे किविली इंसान जे जिस्म ते हले ऐं इंसान खे ख़बर कान पवंदी आ, एड़े तरीके से हिकड़ो एड़ो शिरक मुझे उम्मत में अची वेंदो जंहिंजी उनखे ख़बर कान पवंदी, पर माण्हू सभु उन में मुब्तला थी वेंदा। या रसूल अल्लाह वो केड़ो शिरक आ, उहा केड़ी वबा है जो पाण तव्हां फरमायो था त मुंहिंजी उम्मत मुशरिक कान थींदी, पर पोइ उहो केड़ो शिरक आहे जंहिंमें फाथल हूंदा। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहो रियाव वारो शिरक आहे, यानी नमाज पढ़ंदो त माण्हुनि जे ॾेखारे लाइ, हज कंदो त माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ, ज़कात कंदो त रियाव जे लाइ, वाइज़ कंदो त रियाव जे लाइ, नफ़ल पढ़ंदो त रियाव जे लाइ, जेको बि नेकीअ जो कमु कंदो कहीं न कहीं तरीके से उनमें रियाव कंदो तो फलाणो ॾिसे सुभान अल्लाह। मुझे महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त वॾे शिरक खां मुंहिंजी उम्मत बचल हूंदी, पर इन शिरक में सभई फाथल हूंदा। मुंहिंजा दोस्त सहाबा चवनि था या रसूल अल्लाह इन शिरक खां बचण जो कहिड़ो तरीक़ो आहे? महबूब मदीने वारे मीर फरमायो इन शिरक खां बचण जो हिकिड़ो ई ज़रियो आहे। कहिड़ो? पाण फरमाइनि था जेका भी इबादत कर सा अल्लाह जे रज़ा जे लाइ कर, कंहिंजी रज़ा जे लाइ। सभई बुलंद आवाज़ सां चओ ॾाढे हर फेल तुंहिंजो ख़ुदा जे रज़ाकार हुजे, ऐं पोइ जॾहिं न तूं ख़ुदा कारण ख़ुदा जे रज़ा जे वास्ते मुंहिंजा मिठड़ा अल्लाह जे खे राज़ी करण जे लाइ जॾहिं तुंहिंजो हर फेल नेकी जो हूंदो, पोइ उन फेल में मज़ो आहे, ये न फसल भलो थींदो आहे, ऐं मुंहिंजा अदा हुनखे भाण बि मिलंदो आहे, पाणी बि मिलंदो आहे, दवा बि मिलंदी आहे, पोइ तमामु भलो फसल थी करे ऐं वॾो फर ॾींदो आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात मां बरकात फरमाइनि था न इख़लास ख़ुलूस सच्चाई वारे अमल में मां अल्लाह पाक जी ज़ात मां बरकात एतिरी बरकत रखंदो आहियां। हिकिड़े पासे तूं रियाव वारा हज़ारो नफ़िल पढ़, उन्हनि में एतिरो फ़ाइदो कोन्हे। ॿिए पासे ख़ुदा जे ज़ात खे हिकिड़ो सजदो ख़ुलूस सां कर, उहो तुंहिंजो हिकिड़ो सजदो हज़ार नफ़िलनि खां भलो हूंदो। औलिया अल्लाह खे कामयाबी नी ख़ुलूस मां मिली। खुदा जे वलियन जो मकाम ऐं मर्तबो इन सच्चाई जे करे आ जो औलिया अल्लाह जे दिल में खुदा जी रज़ा हुई। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु पाण फरमाइनि था पिया त हिकिड़े भेरे मुंहिंजे दिल में ख़्याल थियो त मां चिल्लो कढां 40 ॾिहाड़ा ऐं रातियूं हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ी जाइ ते वेही खुदा जी रज़ा वास्ते इबादत कई। 40 ॾींहंनि खां बाद में पाण इरादो फरमायूं त हाणे उथां, हिकिड़ो पानी जो गिलास सुबह जो, हिकिड़ो गिलास रात जो, सॼो ॾींहुं रोज़ो, हिकिड़ी खारक रोज़े रखण महिल, हिकिड़ी छोड़ण महिल, अहिड़ा 40 ॾिहाड़ा गुज़री विया। बुख उञ बि बेज़ार कयो, 40 ॾींहं वॾी ॻाल्हि आहे। हाणे 40 ॾींहं जॾहिं आख़िरी पाण ख़ैर जो चिले मां उथनि था, आसमान में झुड़ थी वियो, सन्नी सन्नी बूंदा बांदी वसण लगी, बेहतरीन हीर घुलण लगी, एड़ी हीर पई घुले जो ह्यां पियो ठरे। मुंहिंजा दोस्तो गौसल आज़म पाण फरमाइनि था मुंहिंजो सॼे 40 ॾींहंनि जो थकु ई लही वियो। थधड़ी थधड़ी हीर, थधड़ी थधड़ी हवा, थधड़ी थधड़ी बरसात सुहिणे नमूने सां वसी रही आहे। ऐं उन खां पोइ अचानक उन झुड़ मां हिकिड़ी तजल्ली थी, हिकिड़ी रोशनी थी। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था उहा एतिरी त तेज़ रोशनी आहे जो जेकॾहिं माण्हू उन रोशनी में ओलह खां ओभर ताईं, ओभर खां ओलह ताईं ॾिसे त सॼो जहान नज़र अची वञे।
पाण फरमाइन था उन तजल्ली मु आवाज पियो अचे, ओ अब्दुल कादिर मां तुझो रब कादिर आहियां, तुझो 40 मां रब कबूल फरमायो आ, तुझा 40 रोजा मु मंजूर फरमाया, तुझो 40 रातन जो जागण मां कबूल फरमायो आ। मां रब तो ते एतरो त राज़ी थियो आहियां जो इन 40 ॾींहनि जे इबादत जे एवज़ में अॼु खां पोइ मां रब तो ता सब इबादत माफ़ करे छॾी। सब इबादत गौसल आज़म जीलानी फरमाइन था मां पंहिंजे नफ्स खां पुछो कहिड़ी दो फतवा जी, मुंहिंजा दोस्त अदीज़ो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात और नफ्स जे लाइ फरमायो या अय्यतुहल नफ्सुल मुतमइन्ना तुरजिई इला रब्बिक रादियतम मर्दियह फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। यो को तुझो नफ्स न हो, मुझो नफ्स न हो, कहीं बे मुल्ला मौलवी जो नफ्स न हो, मुझा दोस्त गौसल आज़म जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो नफ्स मुबारक उन जे लाइ अल्लाह ताला फरमाईंदो या अय्यतुहल नफ्सुल मुतमइन्ना, ओ मुतमइन्ना नफ्स इरजिई इला रब्बिक, मोटिया पंहिंजे रब ॾे रादियतम मर्दियह, तू रब खां राज़ी रब तोखां राज़ी, फदखुली फी इबादी, अचो अल्लाह जे बाननि में दाख़िल थी, वदखुली जन्नती, मरण खां अॻे ई मां रब करीम तुंहिंजे लाइ जन्नत जो दर खोले छॾियो आहे। अल्लाह जे वलियनि जो नफ्स मुतमइनो हूंदो आहे। अल्लाह ताला जो प्यारो वली फरमाए थो मां पंहिंजे नफ्स खां पुछो ॾे ख़बर तजलियूं पियूं थियनि, खिवणियूं पियूं थियनि, मींहं पिया वसनि, ककर पिया हसनि, थधियूं हवाऊं पियूं लॻनि, आवाज़ पियो अचे, इबादत तो ता माफ़ आ। नफ्स मुबारक फरमाए थो ओ अब्दुल कादिर जीलानी तू गौर कर, तू मुहम्मद मुस्तफा खां मथे कोन, अल्लाह उन तां इबादत माफ़ कान कई, तू अबू बकर सिद्दीक़ खां मथे कोन, उन तां अल्लाह इबादत माफ़ कान कई, तू अमीर उमर खां मथे कोन, उन अल्लाह इबादत माफ़ कान कई, हज़रत उस्मान खां तू मथे कोन, उन खां अल्लाह इबादत माफ़ कान कई, शेर खुदा खां इमाम हसन हुसैन खां तू मथे कोन, उन्हनि ते इबादत माफ़ कान थी, तोता कीअं थींदी? अब्दुल कादिर ख्याल कजाए हो कुदरत नाहे, अल्लाह नाहे, रब करीम जे ज़ात जो ऐलान नाहे, इन रंग में शैतान तोखे गुमराह करण आयो थी, खबरदार तुझा। पाण फरमाइनि था ला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। गौसल आज़म फरमायो मुझो लाहौल पढ़ण, उन विज मां खिवण मां दूहो निकरण, दूहो निकरी कारी कोझी किन्नी शक्ल में शैतान अची अॻियां वेठो, चवण लॻो अब्दुल कादिर जीलानी वॾो दाव कयो हुयो माए, वॾो हथियार हुयो माए, गुमराह पे कयो माए, 360 वली मंज़िल ते पहुचण वारा इन्हीअ धक में मूं गुमराह करे छॾिया। हो फ़ख्र में अची आ त हाओ असां तां इबादत माफ़ थी आ, हुननि जा ॿई जहान ग़रक़ थी आ, पर अब्दुल कादिर जीलानी तू बची वए, तू गौसल आज़म, तू चओ छाई ॾाढे जो छाई, तू गौसल आज़म ही बची वए, ऐं तुंहिंजे बचण जो सबब आहे तुंहिंजो इल्म, जाहिल कोना तू आलिम, तंहिंजे करे तोखे तुंहिंजे इल्म बचायो। पीरान पीर खिली ॾिनो, पाण उन खबीस शैतान खे चवनि था ओ पलीत, तुंहिंजो हिकिड़ो हथियार मुॾो थियो आ, वरी ॿियो हथियार थो हणी, माना मूंखे तू फ़ख्र थो ॾियारी त मां आलिम आहियां, इल्म जे करे बचियो आहियां। ओ चंद्रा तू बि त आलिम हुए, तू बि त पढ़ियल हुए, तू बि त मलाइकनि जो उस्ताद हुए, तोखे इल्म छो न बचायो? मूंखे इल्म कोन बचायो आ, मूंखे मिठे मुंहिंजे रब बचायो आ, मूंखे मुंहिंजे इल्म ॾाढे चओ ज़ोर सां चओ इल्म कोन बचायो आ, इल्म बचाए हा, तोखे भी बचाए हा,
पर तुझे इल्म तोखे कोन बचायो इन जो मतलब ते इल्म कोन बचाईंदो आ जेसी ते अल्लाह जी रहमत शामिल हाल न थींदी आ त इल्म भी कम कोन ॾींदो आ त जे करे हो तो जो हिकड़ो वार मां बेकार कयो जो तोखे सुञाणी वरतुम तू पियो चवी इबादत माफ थी मां सुञातो मां त तू शैतान आ इबादत के माफ थींदी वरी मूंखे मगरूर पियो करी वरी पियो चवी त हा बची वई इल्म जे करे इहो तुंहिंजो ॿियो हथियार हो त मां वरी वॾाई कयां पर न मुंहिंजे मथां मुझे रब जी भलाई आ मुखे इल्म न बचायो आ मुखे मुझे मिठे रब जी रहमत बचायो आ इहो छा है चओ खुलूस छा है अदा ॾाढे जो छा है जोर सां चओ छा है सच्चाई जंहिंखे चइबो आहे छा है हा खुलूस ऐं सच्चाई आ जो इन सच्चाई जे करे बाने जो अमल अल्लाह ताला जी इबादत दरबार में मक़बूल थींदो आ ऐं अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालो उन खुलूस जे करे उन सच्चाई जे करे उन बाने के उन्हीं मकाम ऐं मंज़िल ते सरफराज फरमाईंदो आ जो हज़ारे साल ओॾे इबादत कर पहुची न सघंदे पर खुलूस वारी हिकड़ी विख सां तो उन मंज़िल ते पहुची वेंदी बुखारी शरीफ में मुंड में हदीस इन बारे में मौजूद आ दुरूद पर त बुधाया है सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ सां मां मञा थो त गरमड़ी आहे पर ॾाढे जो दुरूद सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे महबूब पाक जो फरमाना बुखारी शरीफ जी पहरी हदीसा शुरू में पहरी हदीस सरकार फरमाइन था इन्नमल अमालु बिन्नियात सुभान अल्लाह ॾाढे कान कई इन्नमल अमालु बिन्नियात कुर्बान वजा मदीने वारे साईं था हुजूर करीम फरमाइन था त अमलन जो दारो मदार नियतुन ते आ नमाज भी अमला रोजो भी अमला हज भी अमला जिहाद भी अल्लाह जे राह में अमला हिजरत करण हिकड़ो गोठ छडे बे गोठ दे वणन इया भी अमला पर अल्लाह ताला फरमाए थो नी सभनी अमलन जो दारो मदार नियत ते इन हदीस पाक में खुदा जे हबीब फरमायो त जेकॾहिं को माण्हू हिजरत इन्ही जे लाइ थो करे त हिन मुल्क के छॾे होॾे वञा माल मिलंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उनखे माल फबंदो बाक़ी हिजरत जो सवाब कोन मिलंदो अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं कंहिंजी नियत इरादो आहे त मां हितां होॾे वञा उते मूंखे शादी मिलंदी सरकार फरमाइनि था उनखे शादी फबंदी पर सवाब कोन थींदो एतिरे क़दुर जो रसूलुल्लाह फरमाइनि था त जेकॾहिं इंसान जिहाद करे अल्लाह जे राह में सिर वढाए इन खां वधीक ॿी का बि इबादत कान्हे पर उन जिहाद में बि हुन जी नियत आहे त माण्हू चवनि वाह जो बहादुर आहे वाह जो वेढ़ो आहे वाह जो काफ़रनि खे दसियो अथई वाह जो हिन हेॾी वॾी कुर्बानी ॾिनी आहे अल्लाह ताला जो हबीब करीम अलैहिस्सलाम फरमाए थो उन्ही भली सिर वढायो हुजे भली जान कटाई हुजे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उनखे ज़र्रे जो बि सवाब अता कोन फरमाईंदो छो त हुनखे वाह वाह फबी पर जेकॾहिं इन्ही सभिनी अमलन में खुलूस आहे अल्लाह जी रज़ा जी उम्मीद आहे जिहाद कयां थो त दीन बुलंद थिए मुल्क छॾियां थो त अल्लाह जो रसूल राज़ी थिए नमाज़ पढ़ां थो त खुदा जो हबीब राज़ी थिए अल्लाह जे महबूब फरमायो इहा इबादत खुलूस वारी आहे ऐं खुलूस वारी इबादत में एॾो वॾो सवाब आहे जो 7 ज़मीनूं 7 आसमान ताराज़ी जे हिकिड़े पुर में रखो ऐं बाने जो ला इलाहा इल्लल्लाह हिकिड़ो दफ़ो खुलूस सां चवण वारो ताराज़ी जे ॿिए पुर में रखो त उहो हिकिड़ो ला इलाहा इल्लल्लाह 7 ज़मीनुनि 7 आसमान खां ॻरो थी पवंदो सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से
कि खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से। मुझा दोस्त, सच्चाई वाली शया इस्लाम जो नालो ही सच्चाई आ, इस्लाम आहे सच्चाई ते मबनी। खुदा ताला जी जात बाबरकात असा खां तवा खां सभनी खां सच्चाई जी तलब थो करे। तो मुझा बांधा तो जो जेको भी अमल हुजे वो सच्चाई ते मुश्तमिल हुजे। तुझी जेका भी इबादत हुजे तुझे रज़ा जे वास्ते हुजे। तो जो अखियुनि मां ॻोढ़ा वहाइण हन खुदा जे रज़ा जे वास्ते आहिनि। वो मज़ो ॾिस मां रब कीअं थो तो ते राज़ी था। अल्लाह जे वलियनि खे जेका विलायत मिली खुदा जे तरफ़ खां इनायत थी, इहा सिर्फ़ उन्हनि जे सच्चाई ऐं ख़ुलूस जो नतीजो हो, जो मामूली खां मामूली अमल जे सदके बि ख़ुदा ताला उन्हनि जा बेड़ा पार फरमाए छॾिया। अल्लाह से दुआ है रब करीम चल तवा असांखे सभिनी मुसलमान के नेकीअ में ख़ुलूस, इख़लास ऐं सच्चाईअ जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उजरे नेकी अची वई ऐं ख़ुलूस अची वियो ऐं सच्चाई अची वई त बेड़ा ई पार थी वेंदा। इन सच्चाईअ जे बारे में हिकिड़ो मां तव्हांजे ख़िदमत में वाक़ियो अर्ज़ कयां। हज़रत अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में चओ सलात सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ी लड़ाई आहे, जंग जो मैदान आहे। उन जंग जे मैदान में शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु सां हिकिड़े काफ़िर जो मुक़ाबिलो दू बदू थी पियो। अदा जेको अली साईं जे मुक़ाबले में हूंदो सोभ तका पंहिंजे पाण में सघ भाईंदो हूंदो। पंहिंजी जगह ते काफ़र हुयो, कुफर पंहिंजी जगह ते, पर दुनिया जे हिसाब सां हुन में बि बहादुरी, पहलवानी, ताक़त, कुवत, दिलेरी हुई। अली साईं जे मुक़ाबले में आयो, पर शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु हुनखे वॾी जिद्दोजहद खां बाद में ज़ेर करे दसे ज़मीन ते लेटाए हुन जे सीने ते चढ़ी खंजर कढी अली साईं हुनखे मारण लॻो। इस्लाम जो दुश्मन हो, काफ़िर हो, मुक़ाबले में आयो हो, हुन सां विढ़णो हो। जंहिंमहिल शेर खुदा हुनखे दसे सीने ते वेही खंजर जो वार शुरू कयो आहे, हुन काफ़िर दिल में सोचो त हाणे मां अलीअ जे धक मां बची नथो सघां। दिल जी कावड़ मारण जे लाइ, हसद मारण जे लाइ, पंहिंजे दिल खे ख़ुशि करण जे लाइ ॾिठई त मरां त हूअं ई थो, मारींदो अली मूंखे हूअं ई बि, भला पंहिंजे दिल जो सूर त पलिया। खबीस उन छा कयो, पए पए सुते सुते हज़रत शेर खुदा जे तरफ़ नऊज़ बिल्लाह माअज़ल्लाह उन थुक उछला। दिल में चढ़ वियो, वरसऊं वियो, भला इहो त कयां पिछाड़ी। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे, हदीस जे किताबनि में लिखियो पियो आहे, हज़रत अलीअ जे सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे त जीअं जो हज़रत अलीअ जे तरफ़ हुन बेअदबी कई, थुक उछलायई, हज़रत अली फौरन हुन जे सीने तां लही तलवार उछले परे बीही रहियो। काफ़िर दिल में सोचो, अलाए ख्वाब थो लहा, अलाए वाकई अली मुंहिंजे सीने तां लही वियो आहे। हुनखे पते ई न पई अचे त मूंखे अलीअ कीअं छॾियो। एॾी ताक़त खां पोइ दसियो अथई, वरी मां बेहयाई कई आहे, वरी उन जे बावजूद मूंखे अली छॾे वञे, हुजण त ईअं खपे जो गतरा करे, टुकड़ा टुकड़ा, ज़र्रा ज़र्रा मूंखे अली करे, पर अली साईं जो मुंहिंजे सीने तां लही वियो तो सुते सोचे पियो त मां वाकई जेरो आहियां या ख्वाब थो लहां। नेठ मुंहिंजा दोस्त उथियो, थड़ी फथड़ी उथियो, उथी बीही हज़रत अली खे ॾिठई त साम्हूं मुंहिंजे बीठो आहे, पाण खे ॾिठई त मां सही सलामत आहियां। हिन जे दिल में ख़्याल कोन। शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चई, ऐ प्यारा अली मूंखे छो छॾी, दुश्मन आहियां, मुक़ाबिलो कयो थमाए, 2 कलाक लड़ाई हली आहे, 2 कलाकनि खां पोइ दसियो थी, उन खां बाद में मूं बेहयाई कई आहे, बेहयाईअ खां पोइ मूंखे बिल्कुलु छॾे ॾिनो थी, आख़िर सबब कहिड़ो आहे? हज़रत अली फरमाइनि था, ओ काफ़िर ॿुधी छॾ, मुंहिंजी तोसां बनीअ जे भेल ते जंग कान्हे, बनीअ ॿारे जे कंहिं बन्ने ते झेल कान्हे,
काने का, पानी जे वारे ते तोसां मुंहिंजी जंग कान्हे का, पिलाट मुंहिंजो कोन फबायो अथी, काब तोसां दुश्मनी कान्हे, अल हुब्बु लिल्लाह वल बुग़्ज़ु लिल्लाह। मां मुहम्मद जो शागिर्द आहियां, मुहम्मद करीम जे शागिर्दनि जी मुहब्बत बि अलाह कारण हूंदी आहे त दुश्मनी बि अलाह कारण हूंदी आहे। दोस्ती भी खुदा कारण त दुश्मनी भी खुदा कारण। हाणे न मां तोसां विढ़ुसि में 2 कलाक थिया, सो खुदा जे रज़ा जे लाइ पे विढ़ियो मां त तूं दीन जो दुश्मन आहे। पर जंहिं महिल मूं तोखे दसियो ऐं दसण खां पोइ तो बेहयाई कई त थोरो मुंहिंजे नफ़्स खे कावड़ आई त हिन पलीत वरी मुंहिंजे थुक उछलाई आहे। बसि मूंखे कावड़ आई, पोइ चयमि त तोखे टुकड़ा कया, पर मुंहिंजे नफ़्स मूंखे चयो, मुंहिंजे ज़मीर मूंखे चयो, ओ अली अगारो तूं ख़ुदा जे रज़ा जे लाइ पे लड़ियो आहे, पर हाणे तोखे नफ़्स कावड़ ॾियारी आहे, हुन थुक उछलाई आहे, तोखे कावड़ आई आहे। हाणे जेकॾहिं तूं हिनखे मारींदे त ख़ुदा कारण कोन मारींदे, नफ़्स कारण मारींदे, पंहिंजे जात जे कावड़ लाइ मारींदे। तंहिंजे करे मूं तोखे छॾे ॾिनो त मुहम्मद करीम जे ग़ुलामनि जी तलवार ख़ुदा कारण वहंदी आहे, नफ़्स लाइ न वहंदी आहे। नबी जे ग़ुलामनि जी तलवार, नबी जे ग़ुलामनि जो झेड़ो, नबी जे शागिर्दनि जी जंग ख़ुदा जे दीन लाइ हूंदी आहे, जान लाइ न हूंदी आहे, नफ़्स लाइ न हूंदी आहे। कावड़ आई हाणे मारियां हा, तो पंहिंजी कावड़ जे करे मरी हा, दीन लाइ कोन मरी हा। इन जे करे मूं तोखे छॾे ॾिनो त मुंहिंजे नफ़्स खे कावड़ आहे, हाणे मूं तोखे छॾे ॾिनो आहे। काफ़र जे दिलि में ख़्याल अची वियो, काफ़र हो, दुश्मन हो, मुक़ाबले में हो आयो आहे, सम्झी वियो त नबी करीम अलैहिस्सलाम जो दीन सचो, उन जा सहाबी सच्चा, उन जो प्यारो अली मुर्तज़ा सचो, हुन जे दिल ते अली साईं ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सभई चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह। मुसलमान थी वियो। हाणे मां तव्हां खां अर्ज़ करे पुछां थो दा, जेकॾहिं हज़रत अली हुनखे मारे छॾे हा त हू मरी वञे हा, पर शेर ख़ुदा जे ख़ुलूस सचाई हुनखे छॾे ॾिनो त मूंखे नफ़्स खे कावड़ आई आहे, जो तो बेअदबी कई आहे, उन बेअदबी जे करे हाणे मूंखे कावड़ आई आहे। हाणे कावड़ में मारींदोसां त ख़ुदा कारण मारणो न थींदो, नफ़्स कारण थी पवंदो। पोइ हज़रत अली हुनखे मारे बि विझे हा, काफ़र मरी वञे हा, पर एतिरो फ़ाइदो न थिए हा जेतिरो हाणे फ़ाइदो थियो। हू मरे हा त जहन्नम में वञे हा, पर अलीअ जे अख़लाक ख़ुलूस ऐं सचाई हुनखे ज़िंदगी बख़्शी ऐं जहन्नमीअ खे जन्नती बनाए छॾियो। जहन्नमीअ खे ऐं अकेलो त हू मुस्लमान कोन थियो हूंदो, आख़िर हुन जो ख़ानदान हूंदो, हुनजी ज़ाल हूंदी, हुनजो पुटु हूंदो, हुनजा भाउर हूंदा, हुनजे असर रसूख़ में माण्हू हूंदा, ऐं हुनखे ॾिसी ॿिया मुस्लमान थिया हूंदा। ॾिसो ख़ुलूस ऐं सचाई केतिरी अल्लाह खे वणे थी, जो हुन ख़ुलूस ऐं सचाईअ जे एवज़ में मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, हिकिड़े शख़्स खे ख़ुदा जे प्यारे बाने शेरे ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु छॾे ॾिनो आहे, नतीजे में हुनखे इस्लाम जी दौलत मिली आहे। असुल नुक़्तो अथव इहो, फिरी गिरी 50 ॻाल्हियूं कजनि, 1000 ॻाल्हियूं कजनि, पर आख़िरी ॻाल्हि इहा अथव त हर अमल में, हर नेकीअ में, हर भले कम में सच्चाई हुजे, ख़ुलूस हुजे, सच्चाई नसीब कयो हो। उन जे एवज़ में ख़ुदा ताला हुनखे विलायत जे मक़ाम ते सरफराज़ फरमायो आहे। अवां औलिया अल्लाह जी हिस्ट्री पढ़ंदव, अवां हैरान थी वेंदव। इन बारे में मां तव्हांजे आॾो चंद वाक़ियात पेश कयां त जीअं तव्हां असांखे ख़बर पए त ख़ुलूस ऐं सच्चाई छा हूंदो आहे। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ो मसइलो तव्हां ॿुधी छॾियो। आम तरह सां बेदीन चवंदा आहिनि, बेदीन अवां त नेक आहियो, सालिह आहियो,
पर बेदीन चवंदा हन त इस्लाम दहशतगर्द आ, इस्लाम इंतिहा पसंद आ। इस्लामी माण्हू पाण में लचक पैदा न कंदा आहिनि, बसि अड़ी बीहंदा निकिरी जाए ते। ऐं इस्लाम हिन दुनिया जे तख़्ते ते तलवार जे ज़रिए सां पखिड़िजी वियो आहे, ॾाढा डंडे सां, ज़ोर सां, वेड़ सां, जंग सां फैलियो आहे। पर मां तव्हांजे आॾो वज़ाहत कंदुसि, खोले तव्हांखे अर्ज़ कंदुसि, यादि रखो अहिड़ी ॻाल्हि उहे कनि था जिन खे इस्लाम जे रूह जी ख़बर ई कान्हे। इस्लाम तलवार सां कोन फैलियो आहे, बल्कि तव्हां सां यकीन सां चऊं था त इस्लाम मुहब्बत सां फैलिजी आयो आहे। इस्लाम माण्हुनि जे दिल में असर कयो आहे, छाजे करे चओ था? बुलंद आवाज़ सां चओ, इस्लाम दहशतगर्द नाहे, इस्लाम इंतिहा पसंदीन नाहे। इस्लाम जे अंदर माण्हू चवंदा त लचक नाहे, जेका ॻाल्हि थी त अड़ी बीहंदा आहिनि। मां तो चवां इहा ई त इस्लाम जे सचाई जी निशानी आहे, जो इस्लाम गप जो किलो कोन्हे, कॾहिं हेॾे फेराए त हेॾे हलियो वञे, कॾहिं हेॾे फेराए त हेॾे हलियो वञे। इस्लाम जेकॾहिं पंहिंजे अटल मज़बूत ते बीठो आहे, पंहिंजे क़वानीन ते, पंहिंजे उसूलनि ते मज़बूत आहे, त इहा इस्लाम जी इंतिहा पसंदी नाहे, बल्कि इहा इस्लाम जे सचाईअ जो सबूत आहे। बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा, है कौले मोहम्मद कौले खुदा, फरमान न बदला जाएगा। हर रोज बदलते रहते हैं, उमरा भी, वज़रा भी, सुल्तान भी। रोज माण्हू पिया बदलजन। मुंहिंजा दोस्त कॾहिं परवेज़ मुशर्रफ आहे, कॾहिं हिन खां अॻु में नवाज़ शरीफ हो, कॾहिं हिन खां अॻु में बेनज़ीर हुई, कॾहिं हिन खां अॻु में मुजादा ज़िया हो, कॾहिं कहिड़ो वज़ीर आहे, कॾहिं की आहे, रोज़ बदलजन पिया। हर रोज़ बदलते रहते हैं, उमरा भी, वज़रा भी, सुल्तान भी, मगर कौले मोहम्मद कौले खुदा, फरमान न बदला जाएगा। हर शय बदल भी रहे थी, हर शय में तब्दीली अचे थी पई, पर रब करीम जे ज़ात बाबरका जो कसम आहे, इस्लाम जी सचाई आहे, जो जीअं 1400 साल अॼु खां अॻु में सोहणे नबी जे दौर में जेके इस्लाम जा उसूल हा 1400 साल गुज़री विया, उन खां बाद में अॼु बि इस्लाम जा उसूल साॻा मौजूद आहिनि। इहो छा आहे? जो इस्लाम जे सचाईअ जो सबूत आहे। कहिड़ो सबूत आहे बाबा? इस्लाम जे सच्चाई जो सबूत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, इस्लाम खे दहशतगर्द कोन चइबो, इस्लाम त सॼे जहान जे इज़तुनि जो मुहाफ़िज़ आहे। अमेरिका ऐं अमेरिका जा पिठू प्रोपेगेंडा कनि था मुसलमाननि जे ईमान खे ख़राब करण जे लाइ, त बाबा मुसलमान दहशतगर्द आहे। पोइ हज़ारनि मैलनि तां वेही मिसाइल फिट करे उछलाए हज़ारे जानियूं तबाह था कनि, छाजे करे? दहशतगर्दी था ख़त्म कयूं। मुंहिंजा दोस्त, अफ़गानिस्तान जे मथां ज़ुल्म थियो, इराक जे मथां ज़ुल्म थियो, छा अफ़गानी, छा इराक जा मुसलमान दहशतगर्द हा? न, हरगिज़ दहशतगर्द कोन हा। उन्हनि जो ॾोह सिर्फ़ इहो हुयो, अफ़गानिस्तान जे मुसलमाननि जो ॾोह इहो हो त अफ़गानिस्तान जे मुसलमाननि अमेरिका सां सौदेबाज़ी कान कई, बगदाद इराक जे मुसलमाननि अमेरिका सां मुजादा सौदेबाज़ी न कई, इन जे करे उनखे दहशतगर्द जी फतवा ॾेई हुननि जे मथां बम उछलाया विया। वक़्ती तौर मुंहिंजा दोस्त अफ़गानिस्तान बर्बाद थी वियो, वक़्ती तौर इराक खे नुक़सान पहुतो, पर यादि रखिजो उहो ॾिहाड़ो परे कोन्हे जो अमेरिका नेस्तो नाबूद थी वेंदो, मुहम्मद करीम जा परवाना हमेशा हूंदा। छा ख्याल आहे? वक़्ती तौर
मनो था असा के नुकसान पहुतो आ जे वक्ती तौर करबला में हुसैन शहीद थियो वक्ती तौर यजीद के फतह मिली मुझा दोस्त हुसैन जो लश्कर तबाह करे छो यजीदी ज़ाहिर में कामयाब थिया पर दुनिया ॾिठो त मुझा दोस्तो अजीजो मुझे प्यारे हुसैन ते लखे मानू रहमत मोकिलण वारा अज भी मौजूद है यजीद जे नाले ते किरोड़े मानू लानत मोकिलण वारा अज भी मौजूद है यजीदियत जो नालो निशान मिटजियो हुसैनियत जिंदाबाद लगी पई आ तवा के कई मिलदा बा नालो छा थी चे गुलाम हुसैन गुलाम यजीद को आहे दादू जिले में गोलियो गुलाम यजीद को लबंदो पूरी सिंध में वही गोलियो गुलाम यजीद को लबंदो तवा के मोजा दोस्त गुलाम कासिम मिलंदा मोजा दोस्त तवा के गुलाम हसन मिलंदा अवा के गुलाम अली मिलंदा अवा के गुलाम हुसैन मिलंदा अवा के गुलाम हुर्र मिलंदा वो हुर्र जे को हुसैन सा गॾु करबला जे मैदान में शहीद थियो और मुझा दोस्त अजीज तो वक्ती तौर अमेरिका भली पान के खुश रखे तमा मुसलमान के कुचले रहो आया पर याद रखे जंहिंजे सीने में मुहम्मदी इश्क जंहिंजे सीने में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मच मरे थो वो वक्ती तौर तो उनके दबाए सगी थो लेकिन हमेशा उनके खत्म न थो करे सगी मुसलमान हमेशा हमेशा खुदा जे फज़ल से कामयाब मां तवा के अल्लाह जो कुरान बुधाया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइंदो अल्लाह तहिनु वला तहज़नु व अंतुमुल आलौना इन कुंतुम मुमिनीन अल्लाह ताला जो कुरान फरमाइंदो अल्लाह तहनु वला तहज़नु गम न कजो सुस्त न थिजो हीना न थिजो दिल न लाहिजो रब ताला फरमाए तो वला तहज़नु अहा कहीं किस्म जो खौफ न कजो अल्लाह ताला फरमाए तो व अंतुमुल आलौन मां अल्लाह ताला कुरान करीम में फरमाया तो व अंतुमुल आलौन ओ मुझे मोहम्मद करीम जा परवाना तवाई क़यामत ताईं सर बुलंद आयो वाउतुमुल आलौन अल्लाह जो कुरान फरमाए तो तव्हां सर बुलंद आयो पर शर्त हिकिड़ो आहे शर्त थकजी पियो थका हो त मां खणी छॾियांव अल्लाह से फरमायो तो ला तहनु वला तहज़नु सुस्त न थियो गणती न कयो व अंतुमुल आलौन तव्हां बुलंद आयो पर शर्त हिकिड़ो आहे या अल्लाह केड़ो शर्त अल्लाह ताला फरमाए तो इन कुंतुम मुमिनीन रुगो तवा मोमिन थी रहो तमा रब तवा के सदाई सर बुलंद कंदो आया आशिक ज़हर पियाक वेहुड सो विसकन घणो कढ़े आई कातिल जा हू हमेशा हेराक लगन लव लतीफ चवे फना कया फेराक पोतोड़ी चिकन चाक तब आह नसल न आमसी बस मोमिन थी रहो ईमान वारा थी रहो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो ईमान वारा आहियो अल्लाह ताला फरमाए तो बस हिकिड़ो कमु तव्हां कयो तव्हां मज़बूत मोमिन थी रहो पोइ वला तहिनु वला तहज़नु व अंतुमुल आलौन गम न कजो गणती न कजो सुस्त न थिजो अवां ई बुलंद आहियो बाक़ी जेकॾहिं तव्हां ईमान खे छॾे ॾिनो ईमान खां मोकिलायो ईमान खे अलविदा करे छॾियव पोइ यादि रखो अवां वटि भली एटम बम हुजनि अवां वटि हज़ारे फ़ौजूं हुजनि अवां वटि करोड़न जा खजाना हुजन अवा कुछ न था करे सको पर तवा पांजी पुरानी तारीख ॾिसो तो मुझे महबूब जे सदके बदर जे मैदान में खुदा तवा के किया कामयाब कयो और मुझा दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो अजकल मुसलमान जे बेदार थण जो टाइम असा निंड में गाफिल रही विया आहियो असा पांजे पाण के विसारे छड़ियो आ असांजे मुर्शिद हजरत पीर सईं मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो शख्स धनार हो रिढू चारींदो हो उनखे झंगल में हिकिड़ो नंढड़ो ॼावल बच्चो शींहं जो मिली वियो
उन रेढार उन शींह जे बच्चे खे खणी रिढ जो खीर पियारण शुरू कयो। आई रोज रिढुनि सां काहे वञे, छोड़े वञे, अचे वञे रिढुनि में रहे पियो। आख़िरकार हो शींह वॾो थियो पर घुमे रिढुनि में पियो। न कंहिं रिढ खे खाए, न मारे, न गजगोड़ करे, न को छा, रिढुनि में रहियो रिढ थी। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था हिकिड़े ॾिहाड़े झंगल जो शींह जो आयो, ॾिठई त बणा रिढुनि जे विच में शींह बीठो आहे। अल्लाह जो वली फरमाए थो न झंगल वारे शींह चयो त बणा रिढूं छा वरी शींह। उन शींह दिल में सोचियो त पक हिन खां पंहिंजी हस्ती, पंहिंजो वजूद विसरी वियो आहे। हिन खे ख़बर ई कान्हे त को मां शींह आहियां, हिन खे ख़बर आहे त मां रिढ आहियां। आहिस्ता आहिस्ता वो झंगल जो शींह उन रिढुनि वारे शींह जे भर में बीह तो चवे तूं केरु आहीं? चई मां रिढ आहियां। चई न तूं रिढ न आहे, तूं शींह आहे। चई न चरिया, मां वरी शींह काथे, मां रिढ आहियां। चई भला हेॾे आ। ॿाहिरि रिढुनि खां कढी पाणीअ जे दुॿे ते बीहारे चई साणे मुंहिंजी बि शिकिल निहार ऐं पाणीअ जे दुॿे में पंहिंजी बि शिकिल निहार, त तुंहिंजी शिकिल मूंसां मिले थी या न। हुन गौर करे पंहिंजी शिकिल बि पाणीअ में ॾिठी, हुन ॾे बि निहारी थी बणा शिकिल त बराबरि हिन जहिड़ी आहे। चई हाणे आऊं गजगोड़ थो कयां, तूं बि ईअं गजगोड़ कर। आऊं हेड़े नमूने सां पुछ मां ठकाव थो कढां, तूं बि हेड़े नमूने सां ठकाव कढ। उन्ही झंगल वारे शींह आहिस्ते आहिस्ते हुनखे इहे सभई करतब सेखारिया। जमल उन वांगुरु गजगोड़ कयईं, उन वांगुरु पुछ मां ठकाव कढई ऐं गजगोड़ करे जो हीअं निकितो त उहे रिढूं जन में पलियो हो, वॾड़ो थी नंढड़ो थी वॾो थियो हो। उहा का रिढ काॾे वई त का काॾे वई। पोइ दिलि में चवण लॻो त हाओ बेली आऊं त शींह हुउसि पर रिढुनि सां गॾु रहिजी रिढ थी वियोसि। हाणे मूं पंहिंजो पाण सुञातो आहे त शींह आहियां। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था पिया त असां मुस्लमान बि गैरनि सां रही, काफ़रनि सां रही, बेदीननि सां रही, इस्लाम जे दुश्मननि सां रही उन शींह वांगुरु पंहिंजो वजूद विञाए वेठा हो। पर जे अॼु बि असां पंहिंजे पाण खे सुञाणूं त ख़ुदा जो कसम असां मुहम्मदी शेर आहियूं। जे हुन शेर गजगोड़ कई उहे रिढूं जन में रहंदो हो, उहे भॼी वयूं, हुनखे शींह सम्झूं। अहिड़े तरीक़े सां जे असीं सच्चा मुस्लमान थी करे मुंहिंजा दोस्त कलमे जी तवार कयो, दीन इस्लाम ते मज़बूत रही करे पंहिंजो पाण सुञाणूं त रब करीम जो कसम आहे को बि बद मज़हब, को बि बेदीन, को बि बद अक़ीदो असांजे आॾो नथो अची सघे, छो त मुहम्मदी शेर जे आॾो गिदड़ अची न सघंदो आहे। अल्लाह तबारक व तआला मुस्तफ़ा जे शेरनि खे वॾी ताक़त अता फरमाई आहे। ज़बई जो सुभान अल्लाह। बदर जे मैदान में छा हो? मुसलमान घणा? 313। घणा था? बुलंद आवाज़ सां चओ घणा? ऐं होॾां पूरो 1000। माना मुसलमान 3 हा, 313 ऐं होॾां वरी पूरो 1000 हो। ऐं हेॾे 1000 काफ़रनि खे, हर हिक काफ़र खे हिकिड़ो हिकिड़ो घोड़ो, यानी 1000 काफ़र त 1000 घोड़ा, ऐं हर हिक काफ़र खे 2 तलवारूं, हिकिड़ी मुॾी थी पए त ॿी सां जंग कयां। ऐं नबी पाक जे गुलामनि वटि छा हो ॿुध, थे उनके पास 2 घोड़े 6 ज़र है 8 शमशीरे। 313 मुजाहिदन के सिर्फ 2 घोड़ा। घणा घोड़ा? 6 ज़र है, 6 ज़रूं। ज़र चइबो आहे जीअं कमीस पाइबी आहे, ईअं कि लोह जी थींदी आहे सदरी, जेका पाईंदा हा त में तीर न लॻंदो हो। उहे 313 माण्हुनि वटि वरी घणियूं सदरियूं घणियूं, ज़रूं घणियूं 6, ऐं 313 साहबनि वटि तलवारूं घणियूं 8। होॾे 2000 तलवारूं, हिते 8 तलवारूं, हुते 1000 घोड़ा, हिते 8 घोड़ा। थे उनके पास 2 घोड़े 6 ज़र है
काठ शमशीरे, पर बदलने आए थे ये लोग दुनिया भर की तकदीरे। आया छा जे लाइ हा त दुनिया जे सॼे काइनात जी तकदीर तब्दील करे छॾियो। हथियार भी कोने, पवार भी कोने, दौलत भी काने, केड़ी सहारो हो जे तो न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर, न भाले पर, न तेगो तीर पर तकिया, न खंजर पर, न भाले पर, भरोसा था तो उनका एक काली कमली वाले पर। न तलवार ते भरवस हुआ, न खंजर जो भरवस हुआ, न दौलत जो भरवस हुआ। उनके उम्मीद केड़ी ही, असां हेॾो लड़ाई था कयूं, हेॾो आमना जो लाल हथ खयो बीठो आ। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, पांचे जाती मतलब ला आया अचे तो न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, न अपनी आन के खातर, न अपनी जान के खातर, वो मैदान में निकल आए सरफ कुरान के खातर। वो मैदान में निकल आए सरफ कुरान के खातर। हजरत अबू बकर सिद्दीक जो फरमाना, हेॾो लड़ाई हले पई, हेॾो मुझे मोहम्मद करीम जा हथ मुबारक मथे हन, पाण हीअ दुआ घुरियऊं, आस्ते आस्ते हथ खणंदा विया, हथ खणंदा विया, हथ खणंदा विया। एतिरे क़दुरु मुझे महबूब करीम पंहिंजा हथ मुबारक मथे खया, जो मुझे नबी करीम जे कुल्हनि ते चादर हुई, उहा मुझे मुस्तफ़ा जे कुल्हनि तां चादर वञी ज़मीन ते किरी आ। मां चादर खणी नबी करीम खे चयो आ, या रसूल अल्लाह, अल्लाह जो तोसां सच्चो वाइदो आ, अवां एतिरो परेशान छो था थियो? मूंखे चवण लॻा, अबू बकर ॾिस त सही, वीचारा मानी को नथा घुरनि, हथियार को नथा घुरनि, घोड़ो को नथा घुरनि, 1000 जे मुक़ाबले में 313 आया आहिनि। मां रुॻो रब खे एतिरो थो चवां, ओ मुंहिंजा मौला, इहे तुंहिंजे नाले वठण वारा थोरड़ा थी, अॼु जेकॾहिं इहे नाकाम थींदा त तुंहिंजो नालो ज़मीन ते केरु वठंदो? मुंहिंजा मौला पंहिंजे नाले वठण वारनि जी लज रखजाए। नतीजो निकितो जो 1000 काफ़िर खे शिकस्त मिली वई, 313 खे फतह याबी मिली वई। 70 काफ़िर वॾा वॾा सनादी दे कुरैश मारजी विया, 70 काफ़िर वरी कैद थिया, जेरा झलजी पिया। अंदाज़ो त कर, ऐं मुसलमान चंद माण्हू शहीद थिया, चंद माण्हू, 2 माण्हू शहीद थिया, ज़ख्मी भी कोन थिया। ईअं सम्झो त रब करीम जे ज़ात बाबरकात महबूब जे दुआ जी लज रखी, सहाबा जे खुलूस जी लज रखी, सहाबा जे सचाई ऐं कुर्बानीअ जी लज रखी, थोरड़नि खे अल्लाह ताला घणनि जे मथां कामयाबी अता फरमाई। हक़ीक़त में सॼो सारो दारो मदार खुलूस ते आ, सचाईअ ते आ। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम खे सचाई नसीब फरमाई, सहाबा किराम खे सच्चाई नसीब फरमाई। अज भी जेकॾहिं तव्हां सां में सच्चाई हूंदी त इंशा अल्लाह ताला अमेरिका जी ख़ुदा पाण ई पाण पाड़ पटे छॾींदो। छा ख़्याल आहे? अमेरिका पीरान पीर जे मुल्क ते बमबारी शुरू कई आहे। इंशा अल्लाह ताला हिकिड़ो ॾिहाड़ो ॾिसंदो जो दुनिया जे तख़्ते ते अमेरिका जो नालो मिटजी वेंदो। हिकिड़ा वरी माण्हू चवंदा आहिनि, बा काॾे वियो पीरान पीर? जागो था, छा था चवनि? काॾे वियो? तव्हां चवंदा दस्तगीर दस्तगीर दस्तगीर। हाणे काॾे वियो? ख़ुशि पिया थियनि। माशा अल्लाह, ॾिसो त ॾाढियूं मुबारक असां वारनि खां बि 1.5 वॾियूं, पटका शरीफ भी बदल, निराड़ मुबारक ते निशान ठहल, ॾिसण जा आबिद ज़ाहिद फिरी
गिरी अमेरिका बमबारी पियो करे खुश पियो थे तो काॾे हो पीरान ताजी माना ते अमेरिका जो पुट्रा पांजे बाबे जे कमाई ते खुश पियो थे तो मूं वारे बाबे बमबारी कई आहे हाणे पीरान पीर काॾे हो पर याद रखजा मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीजो अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू जी ज़ात बाबरका जो इरशाद मुबारक वकान हक़्क़न अलैना नस्रुल मुमिनीन अल्लाह ताला पांजे पाक कलाम में इरशाद फरमाइंदो आ त मां अल्लाह ते हक़ वा चओ मां अल्लाह ते ॾाढो जो मां अल्लाह ते या अल्लाह तो ते कहिड़ो हक़ आ अल्लाह ताला फरमाए तो नस्रुल मुमिनीन मोमिनन जी मदद करण मां अल्लाह ते हक़ वा अदा हिते को हाफ़िज़ आहे खोड़ पर पुछंदा कोन मां कुरान शरीफ जी आयत पढ़ी या कुरान पाक जो लफ्ज़ अल्लाह से फरमाए तो मां अल्लाह ते हक़ आ त मां मोमिनन जी मदद कंदुसि हाणे भला जेकॾहिं अल्लाह वाइदो कयो आहे त मां मोमिनन जी मदद कंदुसि पोइ अल्लाह भला अफ़गान वारे मोमिनन जी मदद छो न कई इराक वारनि मोमिनन जी मदद छो न कई पोइ चइबो त जी माना त अमेरिका अलाह खां बि ॾाढो आहे तूं तो चवीं थो त पीरान पीर काॾे हो मां थो चवां भला अलाह काॾे हो मञणो पवंदी त अल्लाह भी आहे चओ अल्लाह ॾाढे चओ अल्लाह आहे पर अल्लाह जूं हिकमतूं आहिनि रब करीम जी ज़ात पंहिंजे बांधन जो इम्तिहान वठंदो आहे रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां आहियां पर इन जे करे बि बांधन जो इम्तिहान वठां थो अहिड़े तरीक़े सां असांजो पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी भी आहे पर पंहिंजे मुरीदनि जो इम्तिहान थो वठे पियो ये कौन चइबो त पीरान पीर मदद कान कई त कोन्हे ये कौन चइबो त अल्लाह मदद कान कई त अल्लाह कोन्हे अल्लाह जो वाइदो भी सच्चो आ त गौसल आज़म जीलानी जो वाइदो भी सच्चो आ पर अल्लाह जूं हिकमतूं आहिनि उन हिकमत जे करे खुदा ताला जी ज़ात बाबरकात कुछ वक्त धर ॾींदो आ अल्लाह ताला फरमाईंदो आ इन्नमा नुमली लहुम लियज़दादू इस्मा कुरान पाक जी आयत आ रब तो चे मां रसो ड्रिघो कंदो आहियां इन जे करे त भली तव्हांजा गुनाह वधनि पर जंहिं मां पकड़ींदो आहियां त छॾाए केरु कोन सघंदो आहे यादि रखो रूस बि ईअं ट्राॼूं ॾींदो हो रूस बि चवंदो हो मां आहियां कई मुस्लमान रूस तबाह कया आख़िर उहो वक़्तु अची वियो जो अल्लाह पाक रूस खे बर्बाद करे छॾियो हाणे रूस जो ज़मीन ते नालो ई कोन्हे को हिकिड़ो उहो ॾिहाड़ो ईंदो जो मुहम्मद ई कामयाब थींदा अमेरिका जो नालो हूंदो ई कोन को छा कींदो आहे तव्हांजो अल्लाह जे रहमत में उमेद आहे हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु में उम्मीद रहमत जी आहे या न आहे असांजो ईमान आहे गौसे पाक अॼु भी मदद करे थो पर मुंहिंजा दोस्त असांजो इम्तिहान पियो वठे जीअं अल्लाह पंहिंजे बाननि जो इम्तिहान वठंदो आहे ईअं पीरान पीर भी पंहिंजे मुरीदनि जो इम्तिहान पियो वठे असां में कई खामियूं हूंदियूं कई ख़राबियूं हूंदियूं कई असां में नुक्स हूंदा उन्ही जे करे असांखे सज़ा पई मिले पर इंशा अल्लाह ताला उहो ॾिहाड़ो ईंदो जो मुहम्मद ई कामयाब थींदा सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी ॿियो दफ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह अर्ज करण जो मतलब इहो आहे त जेका बि वलियन सां भलाई आहे सा खुलूस जे करे आहे छाजे करे आहे छाजे करे आहे सच्चाईअ जे करे औलिया अल्लाह में जेका सच्चाई आहे औलिया अल्लाह में जेको खुलूस आहे उन खुलूस जे सदके रब करीम जी ज़ात बाबरकात उनखे विलायत जे मक़ाम ते सरफराज फरमाईंदो आहे ऐं उन्हनि जो फैज़ क़यामत ताईं जारी आहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव दादू जो वॾो शहर आहे ऐं ज़िले जो हेड क्वार्टर आहे ज़िले जो
जरूर अजो के जलसे में कुंड पासे में को CID वारो को एजेंसी जो मानू ज़ाहिर में कंदो होंदो सुभान अल्लाह वो पंहिंजी ड्यूटी ॾींदो होंदो ऐं मूंखे भाव कोन्हे भली हुजे एजेंसी जो माण्हू हुजे भली मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को CID जो माण्हू हुजे भली मुंहिंजा दोस्त अज़ीज़ को मख़फ़ी अदारे सां ताल्लुक़ रखे मां उनखे अपील कंदुसि त मुंहिंजो पैगाम गवर्नमेंट ताईं पुॼा छा तव्हां मूंसां मुतफ़िक़ आहियो असांजो को भी मुतालबो कोन्हे असांखे न फलूस खपे असांखे न रियाल खपनि असांखे डॉलर खपनि असांखे कुछ न खपे असांजो हिकिड़ो मुतालबो आहे त असांजे मुल्क पाकिस्तान खे बचाइण वारा बनाइण वारा अल्लाह जा वली हुया केर हुया ना औलिया अल्लाह जे फैज़ान जो नतीजो आ पाकिस्तान मुंहिंजा दोस्त खुदा जे वलियन जे दुआउनि जो नतीजो आ वलियन जे कुर्बाननि जो नतीजो आ वलियन जे सदके जो नतीजो आ जो खुदा ताला असांखे पाकिस्तान नसीब फरमायो आ मां मुंहिंजा दोस्तनि CID वारनि जे ज़रिए एजेंसी वारनि जे ज़रिए हुकूमत खे पैगाम थो ॾियणु चाहियां त मुंहिंजो पैगाम परवेज़ खे पुॼायो हुकूमत जे वॾनि अमलदारनि खे पहुचायो त असां जे मुल्क में औलिया अल्लाह जे गिला करण वारन जी जुबान ते ताला ॾियो औलिया अल्लाह जी तौहीन करण वारन जूं जुबानूं बंद कयो जे हुकूमत बंद न कंदी त असां सुन्नी हुननि जी जुबान बंद कंदासीं रोज रोज स्टेजन जे मथा बीही औलिया अल्लाह जी तौहीन कई थी वने अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी तौहीन कई थी वने मुंहिंजा दोस्तो नबी जे अहल बैत जी तौहीन कई थी वने ऐं इन सां गॾोगॾु नबी पाक जे सहाबा किराम जी तौहीन कई थी वने अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह 1947 में पाकिस्तान ठहियो आहे हे 2004 हले थो पियो पर जमायत अहले सुन्नत वल जमात काथे भी मुंहिंजा दोस्त फितने फसाद में मुलवस न रही आहे न कदी असांजे जलसे में को झगड़ो थियो आहे न कदी असांजे जलसे में क्लाशन कोप हूंदी आहे न असांजे जलसन में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो कहते बमबारी थींदी आहे न असांजे जलसन में कहते गार गंद कई वेंदी आहे असां अमन जो पैगाम ॾींदा आहियूं अमन जो पैगाम आणींदा आहियूं हिकिड़ा उहे आहिनि मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो जेके इमाम बारगाहुनि में बम हणी माण्हुनि खे मारींदा आहिनि ॿिया उहे आहिनि जेके मस्जिदनि में बम हणी निमाज़नि खे मारींदा आहिनि लेकिन गौसे पाक जे मञण वारा सदाई अमन अमान सां हूंदा आहिनि अहले सुन्नत वल जमात वारा कदे भी कहे फितने में मुलवस ता ॾिठा चओ हरगिज़ न असां हमेशा अमन पसंद आहियूं पर अमन पसंद जो मतलब इहो कोन्हे को त हमेशा असांजे अमन खे चैलेंज कयो वञे न न अमन पसंदी जो मतलब इहो न आहे त असांखे आज़मायो वञे या असांजे गैरत खे ललकारियो वञे खुदा पाक जो कसम आहे मुहम्मदी शेरनि खे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मौक़ो मिलियो असां पंहिंजे मसलक जी हिफ़ाज़त करे ॼाणंदा आहियूं इंशाअल्लाह अज़ीज़ कंदासीं कॾहिं बि सहाबा किराम जी तौहीन बर्दाश्त कोन कंदासीं वली जी तौहीन बर्दाश्त ॾाढे कोन चई बुलंद आवाज़ सां चओ ज़ोर सां चओ इंशाअल्लाह अज़ीज़ असां कॾहिं भी पंहिंजे आका पंहिंजे मुर्शिदन पंहिंजे गवलियन अल्लाह जे सालिहन बाननि जी तौहीन बर्दाश्त कोन कंदासीं जो मुल्ला स्टेज ते भी चवे त काॾे हो तव्हांजो कलंदर कुबो किरी पिसे काॾे हो तव्हांजो दस्तगीर मुल्क ते झेड़ो पियो हले इहा ॻाल्हि असां बर्दाश्त न कंदासीं इनखे लगाम ॾिनो वञे इन्हनि जूं ज़ुबानूं बंदि कयूं वञनि इन्ही में अल्लाह जी मनशा हूंदी आहे मां तव्हां खां पुछां थो मस्जिदियूं कोन किरंदियूं आहिनि छा ॻाल्हायो बाबा 1992 में असांजे ज़िले ख़ैरपुर में 5 मस्जिदियूं किरी पियूं बरसात सख़्त हुई 5 मस्जिदियूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में किरी पियूं मंदर निमाज़ पढ़ंदे निमाज़ी दॿजी आहे बरसात तेज़ वठी
हिकड़े गोठ में मस्जिद हिकड़ी, बे में हिकड़ी, टे में, पंजन गोठन में रुगो खैरपुर जिले में मुंहिंजा दोस्त मस्जिदूं करियूं ऐं उते निमाज़ी शहीद थी आ। मस्जिद कंहिंजो घर आ, चओ अल्लाह जो ॾाढे जो मस्जिद कंहिंजो घर आ। पोइ सुभाणे को बेदीन चवे अल्लाह जूं मस्जिदूं रही जो अल्लाह काॾे हो, कोन चइबो, चओ कौन चइबो। इन्हीं में अल्लाह जी हिकमत आ, अल्लाह जी रज़ा है। जेकॾहिं कलंदर शहबाज जो कुबो किरी पियो या हज़रत पीरान पीर जे मुल्क ते अमेरिका झेड़ो करे विधो त उन्हीं में अल्लाह जे वलियन जो को भी कसूर कोन्हे को। और मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीज़ो, इन्हीं में असांजो इम्तिहान हूंदो आहे। मां हुकूमत जे एजेंसी खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाइण चाहियां थो, तव्हां मूंसां गॾु हुजो त मां ॿुधायां। हिकिड़ो दफ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह, वरी बीहर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॻाल्हि हीअ ॿुधाइणी हुई, उही ॿुधो। असांजो जेको नओं वज़ीर आला थियो आहे हुनजो नालो छा आहे? ॾाढे चओ, मां ॻाल्हायां थो, तव्हां ग़लती छो था कयो? अरबाब सुठो माण्हू आहे, माण्हू भलो आहे, ख़राब न आहे, चङो माण्हू आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, तव्हांखे हैरत लॻंदी। माण्हू भलो आहे, सुठो माण्हू आहे, बुनियादी माण्हू आहे, ख़ानदान माण्हू आहे, अबे ॾाढे भलो माण्हू आहे, पर आहे अहल हदीस। कहिड़े फ़िरके सां तालुक़ थो रखे? मां अख़बार पढ़ी मूंखे हैरत लॻी। मुझो वाह कलंदर तुंहिंजी करामत, अहल हदीस चवंदा हल त पीरनि जे क़ब्रुनि ते न वञो, पर अरबाब रहीम हिकिड़े ॾींहुं कसम खयो आहे, 2 ॾिहाड़ा छॾे 3 ॾिहाड़े ते कलंदर ते हाज़िरी भरे थो, दुआ घुरे थो, मुंहिंजा दोस्त गुलनि जी चादर चाढ़े थो। मां दिल में सोचो त मुंहिंजा दोस्तो अदीज़ो, वज़ीरनि जूं बादशाहियूं बदिलबियूं आहिनि, हुकूमतूं तब्दील थी वियूं आहिनि, कॾहिं कहिड़ो वज़ीर आहे त कॾहिं कहिड़ो वज़ीर आहे, लेकिन क़ुर्बान वञो अल्लाह जे वलियनि तां, उन्हनि जी हुकूमत सदाई हूंदी आहे। जे वज़ीर आला मुंहिंजा प्यारा दोस्तो मुमताज़ भुट्टो थे तब वो हाज़िरी भरे, जे गुलाम मुस्तफ़ा जतोई थे वो भी हाज़िरी भरे, जे जाम सादिक अली वज़ीर आला थे वो भी हाज़िरी भरे, जे गौस अली शाह मुंहिंजा दोस्तो वज़ीर आला थे वो भी वलियन जी हाज़िरी भरे, जे कायम अली शाह वज़ीर आला थे वो भी तो जी हाज़िरी भरे, जे अली मोहम्मद महर वज़ीर आला थे वो भी कलंदर जी हाज़िरी भरे, पर जे अदा अरबाब गुलाम रहीम वज़ीर आला थे तब वो कलंदर जी हाज़िरी भरे। मालूम तो त वज़ारतूं बदल बियूं रह बियूं, पर वलियन जी हुकूमत कान बदल बी हाय यार आहे। ॾाढे त ॻाल्हि अल्लाह जे वलियन जी बादशाही ॾाढे चो कान तब्दील थींदी, ॾाढे चो ॾाढे बुलंद आवाज़। खुदा जे वलियन जी हुकूमत सदा ही कायम आहे। पीपल्स पार्टी जी हुकूमत हुजे, मुस्लिम लीग जी हुकूमत हुजे, MQM जी हुकूमत हुजे, कहिड़ी भी ग्रुप जी हुकूमत हुजे, पर अल्लाह जे वलियन जी हुकूमत सलामत। छा ख्याल आहे? मां सही थो चवां या ग़लत थो चवां? अल्लाह जे वलियन जी हुकूमत आहे। हाय हाय मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुंहिंजे पीरान पीर जी भी हुकूमत आहे। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था पिया त अल्लाह जा वली क़यामत ताईं थींदा, अल्लाह जा वली क़यामत ताईं ईंदा, हर वली जो मुर्ग, हर वली जो पखी क़यामत ताईं पियो ॿोलींदो, हर वली जो पंहिंजो पंहिंजो शान आहे, हर गुलेरा रंग बुए दीगरस्त, हर गुल जी खुशबू पंहिंजी आहे, हर गुल जो रंग पंहिंजो आहे। असां अहले सुन्नत वल जमात वारा सभिनी वलियन जा गुलाम आहियूं। ॾाढे चओ
जे नक्शबंदी आ त असांजे सिर जो साईं आ, जे क़ादरी आ त असांजे सिर जो साईं आ, जे चिश्ती आ त असांजे सिर जो साईं आ, जे सहरवर्दी आ त असांजे सिर जो साईं आ, जे अवेसी आ त असांजे सिर जो साईं आ, जे रफ़ाई तरीक़े जो आ त असांजे सिर जो साईं आ, जेके बि अल्लाह जा वली आहिनि सभु असांजे सिर जा साईं आहिनि। पर यादि रख पीरान पीर फरमाए थो वलियनि जा मुर्ग बोले 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 हिकिड़े दिहाड़े बस करे वेंदा, पर मां अब्दुल कादिर जीलानी जो मुर्ग क़यामत ताईं बोलींदो रहंदो। मुर्ग समझो था पखी, मुर्ग छा के चइबो आहे, चओ पखीअ खे। पीरान पीर फरमाए थो ॿियनि जा पखी बोले 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 बंदि थी वेंदा, पर मां अब्दुल कादिर जीलानी जो पखी क़यामत ताईं पियो बोलींदो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह खां पुछो ॾियो ख़बर अवां खे कीअं ख़बर पई त मां वली आहियां? गौस पाक फरमाए थो मूंखे ख़बर उन ॾींहुं पई जॾहिं मां नंढड़ो हुउसि 4 सालनि जो। मुंहिंजी अमड़ मूंखे चयो त अब्दुल कादिर, मूं चयो जीउ मां कि अचानक घर जे छत ते चढ़, मथे को बुहारो पियो आयो त लाहे ॾे। मायूं घर में कमकार करे को बुहारो को पिंडी का कुहाड़ी को डाटरो का टिफणी ये मथे उछले छॾींदियूं आहिनि। अमड़ मूंखे चयो बचड़ा हिन घर जी छत ते चढ़, मथो को फलाणी शइ त लाहे ॾे। पाण फरमाइनि था मुंहिंजी उमिरि आहे 4 साल, अमड़ मूंखे मथे चाढ़ियो, उहा शइ छत तां खणी अमड़ खे उछले ॾिनमि, मां हीअं जो नज़र डोड़ाई। पीरान पीर फरमाए थो उन ॾिहाड़े में मूंखे यादि आहे त उहा 9 ज़ुल्हज जो ॾिहाड़ो हो। अञा जो खणी मां मके पाक जे तरफ नजर कई त बगदाद मां मूंखे अरफात जो मैदान नजर आयो। हाजी हज करे रहिया हुआ, अरफात में एराम ॿधी लब्बैक लब्बैक पुकारे रहिया हुआ। काथे बगदाद आ काथे अरफात आ, मुंहिंजी एतिरी नज़र हज़ारनि मैलनि ते वई। अम्मा खे लही ॿुधायुमि, अम्मड़ मूंखे सीने सां लॻाए चई अब्दुल कादिर मुबारक हुजई, रब तुंहिंजो वलियनि जे लिस्ट में नालो लिखी छॾियो आहे। या रसूल अल्लाह दम दस्तगीर। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो, माण्हुनि चयो सही तव्हांखे भला मुहियद्दीन माण्हू चवंदा आहिनि, मुहियद्दीन छो? पाण फरमाइनि था मां हिकिड़े ॾींहुं निमाज़ पढ़ण ते वियुसि, मस्जिद जे दरवाज़े ते हिकिड़ो पोढ़ो ज़ईफ़ हॾनि जो पिंजरो पियो आहे, सफ़ा खल जिस्म ते हुजे, हॾड़ा हुजे हॾड़ा। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो जीअं जो मां भर मां लॻियो मांसि मूंखे सॾु कयो अब्दुल कादिर। मां चयो साईं जी अञा जो खणी निहारिया त आहे त ज़ईफ़, आहे त हॾड़नि जी मुठ, पर हुन जो मुंहुं ईअं पियो ॿरे जीअं 14 जो चंड ॿरंदो आहे। मूंखे सॾु कई अब्दुल कादिर हेॾे आ। मां जंहिंमहिल वेझो आयुसि उन पोढ़े मूंखे चयो त मूंखे उथार, मां कमज़ोर थी वियो आहियां, मूंखे टेक ॾे। पीरान पीर फरमाए थो मूंखे उन ते पोढ़े ते रहम आयो, मां हुन जे बाह खां वठी हिनखे उथारियो। ओसे पाक फरमाइनि था पिया मुंहिंजो हथ विझण देर कान थी, 18 सालनि जो नौजवान बणिजी वियो, सॻो सताबो थी वियो। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मूं चयोमांसि ओ पोढ़ा तू जिन्नो या भूतो अगारो त मोए पे कमजोर पे लगे, हथ विझण सां तू जवान थी वियो आहीं केर? उन नौजवान खिली चयो अब्दुल कादिर मां मुहम्मद जो दीन आहियां, तुंहिंजे नाने नबी जो दीन आहियां। मां कमजोर थी वियो हुयुसि, पर अल्लाह पाक तुंहिंजे ज़रिए मूंखे जहिड़ो कयो आहे, तुंहिंजो लक़ब आहे मुहियद्दीन, माना दीन खे जियारींदड़। मुहियद्दीन माना ॾाढे चयो मुहियद्दीन माना दीन खे अल्लाह पाक तोखे मोकिलियो आहे। मां कुराड़े दीन खे 1400 साल में माण्हुनि मूंखे छॾे ॾिनो आहे, कमज़ोर थी वियो आहियां, हाणे तूं मूंखे अची जियारे वरी नौजवान बनायो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाए थो ईअं चई मुंहिंजे अखियुनि ॾाढो ग़ाइब थी वियो। मां नमाज़ पढ़ी मस्जिद मां निकिरां त बगदाद जो बच्चो बच्चो चयो पियो त मुहियद्दीन अची वियो। चओ सुभान अल्लाह, मुहियद्दीन। ॾाढे चओ जाॾो अचां सभु को चए त मुहियद्दीन अची वियो, बच्चे बच्चे जे ज़ुबान ते हुजे, यानी ईअं सम्झ त इहो लक़ब बि कुदरत जे तरफ़ खां मिलियो आहे। पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे फैज़ जी छा ॻाल्हि कयां? मुंहिंजा दोस्तो अजीज़ो नंढड़ो आहे, चओ सुभान अल्लाह।
अम्मा मदरसे दे मोकिलियो आहे 40 दीनार ॾिनाहन अंदरां चोले में सिबी पीरान पीर वञी मदरसे में पढ़ हे उते ख़र्च कजां पर अम्मा तोखे मां वसियत थी कयां त कूड़ न ॻाल्हाए कूड़ रस्ते ते काफ़िले खे धाड़े न फिरी आया सारो धाड़े काफ़िलो लुटे विया 40 चोर हा 39 हुन जा पठू हा 40 हुन जो सरदार हो माल फुरींदा सरदार जे आॾो रखंदा विया सोन चांदी जा ढेर थी विया अब्दुल कादिर पंहिंजे मुंहुं नंढड़ो बीठो आहे 5-7 सालनि जो हिकिड़ो चोर भोग करे थो चए नंढड़ा तो वटि पैसा आहिनि पीरान पीर फरमाइनि था हा वो आहिनि चोर खे हैरत लॻी त सबको पंहिंजो माल बचाईंदो आहे ही ॿार त ॾसे थो त मां वटि माल आहे वञी सरदार सां ॻाल्हि कई हिकिड़ो छोकिरो आहे चवे थो मां वटि ॾोकड़ा आहिनि जे वठी अचोसि उन चोरनि जे सरदार जे आॾो जी पीरान पीर बीठो छोकिरा जी साईं ॾोकड़ा थी हा काथे हल जे अंदर हल अंदरां तलाश वरितो त अंदर गोदड़ी में सिबिया पिया आहिनि बाहर कढियूं त वाकई 40 दीनार निकिरी पिया चोरन जो सरदार हैरत में चवे थो ओ नंढड़ा अहिड़े मौके ते सब को कूड़ हणी पंहिंजो माल बचाईंदो आहे असांखे त तुंहिंजे माल जी ख़बर बि कान हुई तलाश वठूं हा त बि कोन लभे हा तो छो ॿुधायो पीरान पीर फरमाए थो ओ चोरन जा सरदार मां पंहिंजे जीजा अम्मा सां वाइदो करे आयो हुयुसि त कूड़ कोन ॻाल्हाईंदुसि इन जे करे वाइदे खिलाफ़ी कंदे हया पियो अचे त मां अम्मा सां वाइदो कयो आहे छो कूड़ ॻाल्हायां अल्लाह जे वलीअ जे इन गुफ़्ते उन चोरनि जे सरदार ते असर कयो चई हाय हाय हे अम्मा जे वाइदे जे करे कूड़ नथो ॻाल्हाए असां अल्लाह सां वाइदो करे ख़ल्क़ खे पिया ईज़ायूं ईअं करे चोरनि जो सरदार दाह करे बेहोश थी किरी पियो आहे थोरी देर खां पोइ होश में आयो आहे त अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया पीरान पीर जे कदमनि ते किरी चवे थो ओ अब्दुल कादिर जीलानी हथ और ते कर तमा तो जे हथ ते बैयत करे तो बहताइब था वाइदो कया त अज खा पो मां चोरी को न कंदुसे अज खा बाद में मां बुराई को न कंदुसे उन चोरन जे सरदार तौबा कया त ॿिया जेके 39 चोर हा उन्हनि चयो तूं असां जो चोरीअ में वॾेरो है हाणे तौबा कई थी त तौबा में भी तूं असां जो अॻवान असां बि तुंहिंजे पोयां तौबा था कयूं 40 ई चोर वली बणजी वया दोस्तों अजीजो हिकड़े भेरे हजरत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला नो 18 सालन जी जमार जो आ मदरसे मां पढ़ियो तो अचे पियो बगदाद जी बाजार में आयो आ मानुन जो घोड़ लगो पियो आ ॿियो ख़बर छा ॻाल्हि हा ईसाई तो चवे त कुरान में लिखियल आ ईसा मुआजियारींदो हो पर तहां जे नबी मो को न जियारियो आ ए बगदाद जा मौलवी गॾु थिया ॾाढो हिन खे मञाइनि था पर मञे कोन थो हाणे अब्दुल कादिर जीलानी नंढड़ो 8 सालन जो थो चवे त मूंखे मोकल जो त ईसाई खे मां थो मञायां सभई जो सुभान अल्लाह ॾाढे त चओ सुभान अल्लाह ईसाई खे चयो असां जो हिकिड़ो नंढड़ो छोकिरो आहे उहो थो चवे त मां थो ईसाई खे मञायां चई तहां जा हेॾा वॾा मुफ्ती साहब वॾा अल्लामा वॾा फहामा वॾा ख़तीब वॾा आलिम मूंखे मञाए न सघाए छोकिरो छा मञाईंदो चई सन्हा भा इन सप वया वासी गन जा जनीअ जी झड़प हाथी हंधा नचुरे नंढे वॾे ते कोन्हे तोखे ख़बर आहे त अब्दुल कादिर जीलानी जे वजूद में शेरे खुदा जो खून आहे तोखे ख़बर कान्हे का त अब्दुल कादिर जीलानी जे जिस्म में फातिमत ज़हरा जो खून आहे तोखे ख़बर कान्हे का त अब्दुल कादिर जीलानी मोहम्मद अमीर जो बचड़ो आहे हिन जे जिस्म में मोहम्मदी खून आहे ऐं हिन खे नंढे वॾे जी ॻाल्हि कान्हे का रुगो हा कर त तोखे पाण ई पीरान पीर मञाए थो चई वठी जो पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमाया छा थो चवीं चई चवां थो त तव्हां मुसलमाननि जे क़ुरान में लिखियल आहे इन्नी उहियल मौता बिइज़्निल्लाह ईसा नबी मुआजियारींदो हो
पर तहां जे कुरान में लिखियल कोने त को तहां जे नबी मोह जियारियो हुजे। असां जे नबी जी शाहिदी तहां जो कुरान थो जे तंहिंजी माना असां जो ईसा नबी तहां जे नबी खां मथे आ जेको मोह जियारींदो। पीरा नबी ने फरमाया त मौलवी छा था चवन जे मौलवी त सुबह खां अची शुरू थिया आन मथो अची बेपारी थिया त मूंखे मुतमैन करे न सघियान। पीरान पीर रहमतुल्लाह ने फरमाए तो हाणे बुध मुंहिंजो नबी त नबियन जो सरताज आ, मुंहिंजो नबी त नबियन जो इमाम आ। मां नबी न आहियां, नबी जे गुलामन जो गुलाम आहियां। मुंहिंजे नबी जी ॻाल्हि न कर, मां नबी जे गुलाम खे कब्रिस्तान में वठी हल, जंहिं कब्र ते हथ रखी कब्र वारो मां थो थारे ॾियां। सभई जो सुभान अल्लाह, जोर सां चओ सुभान अल्लाह। अब वॾी ॻाल्हि आहे न, सही मां तो जीअरो करे ॾेखारियां। मौलविन पे आयतूं पढ़ियूं, मौलविन पे हदीसूं पढ़ियूं, मौलविन पे किताबनि जा हवाला ॾिना। पीरान पीर दो फरमाया छा जूं ॻाल्हियूं, छा जा किताब, मर्द हो जेको करे ॾेखारे। हल मैदान में, वॾी ॻाल्हि आहे सही। ईसाई बि हली पियो, पीरान पीर बि हली पियो, ख़ल्क़ पुठियां हज़ारनि जे तादाद में हली जमल मुकाम में आया। औस पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु 8 सालनि जे जमार जो छोकिरो आहे। ईसाई खे चयईं मां पंहिंजे तरफ़ां कंहिं बि क़ब्र वारे खे कोन उथारींदुसि, मतां तूं चवीं त को जेरो पूरे आया हमड़ी खिरे बि था कनि। हाणे तूं सॼे मुकाम में नज़र डोड़ाए, जेका पुराणी क़ब्र तोखे नज़र अचे इशारो कर त मां तो उथारे ॾेखारियां। अरे खुदा के फजल से हम पर है साया गौसे आजम का। चौ सुभान अल्लाह। खुदा के फजल से हम पर है साया गौसे आजम का, हमें दोनों जहां में है सहारा गौसे आजम का। ईसाई पंहिंजी नज़र डोड़ाई आ, गोले गोले हिकिड़ी पुराणी क़ब्र ते नज़र पई आ। ॾिठई त हीअ 7 सालनि जी पुराणी हूंदी, इन जा हॾा बि ॻरी विया हूंदा। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि खे चई हिन क़ब्र वारे खे उथार। पीरान पीर क़ब्र जे मथां बीह थो फरमाए, क़ब्र वारो त तोखे उथारे थो ॼाए, पर अॻुवाट ॿुधायां थो त हिन क़ब्र में औरत कोन्हे, मर्द आहे। हिन क़ब्र में केरु आहे? ऐं इहो बि ॿुधायां थो हिन क़ब्र में औरत नाहे, मर्द आहे। पर जेको मर्द आहे सो मुसलमान बि नाहे, ईसाई मज़हब जो आहे। हाणे उथारे ॾेखारियां थो। पीरान पीर क़ब्र जे तरफ़ इशारो फरमाइनि था, कुम बिइज़्निल्लाह, उथी अल्लाह जे हुक्म सां क़ब्र फाटी पई। ईसाई ॿाहिरि निकिरी आयो, ॿाहिरि निकिरी चवे थो मूंखे 400 साल थी विया, हल हिते दफ़न थियो पियो आहियां, माइट मूंखे पूरे आ। ईसाई मज़हब जो हुयोसि, पर अॼु पीरान पीर उथारियो आ। अॼु उथण सां चवां थो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला मुहम्मदुर रसूलुल्लाह। वो जो ईसाई इम्तिहान जे लाइ आयो हो, उन जो बि को भाग भलो हो। उन क़ब्र वारे जो कलमो ॾिसी, पीरान पीर जी करामत ॾिसी उहो बि मुसलमान थी वियो। ही शान आहे मुंहिंजे गौसे पाक जो। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। याद रखो अल्लाह जे वलियन जो फैज़ क़यामत ताईं, ॾाढे चओ क़यामत ताईं अल्लाह ताला जे वलियन जे लाइ। मां तहां की खिदमत में हजरत इमाम रब्बानी जो फैसलो ॿुधायां, चओ सुभान अल्लाह। ख़बर थी इमाम रब्बानी केरा? नक्शबंदी सिलसिले जो इमाम आ, चओ सुभान अल्लाह। उन पंहिंजे मकतूबा शरीफ में लिखियो आ, हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त अल्लाह पाक जे फज़ल सां वलियन जो सिलसिलो क़यामत ताईं हलंदो। केसी ताईं हलंदो? ॾाढे चो केसी ताईं हलंदो?
हजरत इमाम रब्बानी फरमाइन था त वलियन जो फैज़ क़यामत ताईं हलंदो पर याद रखो क़यामत ताईं अॼु खां बाद में जंहिंखे भी विलायत मिलंदी उनखे विलायत पीरान पीर जे सफ़ारिश सां मिलंदी। गौसे पाक रदी अल्लाह ताला जी सफारिश थींदी हजरत गौसे पाक रदी अल्लाह ताला नो जा दस्तखत थींदा हजरत गौसे पाक रदी अल्लाह ताला नो पंहिंजे तरफ खां इजाजत ॾींदो मिलंदी खुदा वटूं पर सफारिश पीरान पीर जी थींदी कंहिंजो फ़ैसिलो आहे इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी रहमतुल्लाह अलैहि जो फ़ैसिलो आहे ऐं पाण फरमाइनि था त गौसे पाक रदी अल्लाह ताला नो जो मां भी नाइब आहियां मूं वटि बि जेको फैज़ आहे मूं वटि बि जेका बरकत आहे सामा नाइबे मनाब थी करे हजरत पीरान पीर रदी अल्लाह ताला अन्हु वारो फैज़ वेठो वंजा अल्लाह जे वलियन खे वलीअ जी ख़बर पवंदी आहे अंधे खे ख़बर कान पवंदी आहे दुआ कर अल्लाह ताला वलियन जे सुञाणप जूं अखियूं अता फरमाए। फारसी वारे चयो वली रा वली में शुनासद वलीअ खे वली सुञाणंदो आहे चोर खे चोर परे खां सुञाणंदो मवालीअ खे मवाली परे खां सुञाणंदो मौलवीअ खे मौलवी परे खां सुञाणंदो वलीअ खे वली परे खां सुञाणंदो जंहिंखे अल्लाह विलायत नसीब कई आहे ओ सुञाणंदो आहे त पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जो केॾो वॾो मक़ाम आहे। अॼु ताईं कंहिं बि वलीअ हजरत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जे करामतुनि जो इनकार कोन कयो आहे। हर दौर जो वली आयो आहे उन हर दौर जे वली हजरत गौसे पाक जूं करामतूं बयान कयूं आहिनि सभई चओ सुभान अल्लाह। मुझा दोस्तो अज़ीज़ो गौसे पाक जो एडो वडो शान आ जो हेड़ा हज़ारे जलसा हुजन सजी जिंदगी थींदा रहन पीरान पीर जूं करामतूं खुटण जूं न आहिनि। असां रुगो उन बुढ़ड़ीअ वारो कम कयो आ जेका यूसुफ जे खरीदारनि में सुट खणी आई ही हिकड़े पासे सोन चांदी हीरा माई वरी सुट खणी आई माई छो आई के यूसुफ खरीद करण आई आहियां के होड़े निहार सोन जा ढेर लगा पिया आहिनि यूसुफ तोखे किथां मिलंदो के हाओ मूंखे कोन मिलंदो सोन वारन खे मिलंदो चांदी वारन खे मिलंदो मुंहिंजी प्या तमन्ना है त मां रुगो खरीदारन में नालो लिखाया क़यामत में रब करीम जी ज़ात यूसुफ जे खरीदारन खे सॾ कंदो त मुंहिंजो भी नालो सॼो वेंदो। अॼु तव्हां असां बि मुंहिंजा दोस्त पीरान पीर जे ग़ुलामनि में नालो लिखाइण आया आहियो तव्हां भी नालो लिखाइण आया आहियो मां भी नालो लिखाइण आयो आहियां। अल्लाह सही छॾियो तव्हांजो असांजो नालो क़बूल फरमाए। हज़रत गौसे पाक जो रूह असां ॾे मुतवजो थी पए त असांजा बेड़ा पार थी वेंदा। मुंहिंजा दोस्तो औलिया अल्लाह जे ॾिहाड़नि मल्हाइण मां फ़ाइदो कहिड़ो आहे त उन्हनि जे नक्शे क़दम ते हलजे उन्हनि जे तरीक़े ते हलजे उन्हनि जो चवण कजे उन्हनि ज़िंदगी में जेके अमल कया उन्हनि ते अमल कजे। ये ख़ुदा जा वली सच्चा हा असां सचाई ॾेखारियूं खुदा जा वली आबिद ज़ाहिद हा असां भी इबादत कयूं खुदा जा वली नमाज़ी हा पाण भी नमाज़ी थियूं खुदा जा वली अदब वारा हा पाण भी अदब सां गुज़ारियूं खुदा जा वली अल्लाह जा फरमा बरदार हा पाण भी अल्लाह जा फरमा बरदार थियूं इंशाअल्लाह ताला असां औलिया अल्लाह जे नक्शे कदम ते हलंदासीं त खुदा भी राज़ी खुदा जो हबीब भी राज़ी थी पवंदो। मां शुक्रगुज़ार आहियां साईं रुस्तम अली फ़कीर जो ऐं तंज़ीमुल क़ादरिया ज़िले दादू जे जमात जो ख़ुसूसन साईं सैयद अब्दुल कादिर शाह बादशाह जेके साईं सोने आशिक़ अली शाह जा साहबज़ादा आहिनि हज़रत क़िबला साईं शाह साहब जन पाण उमरे शरीफ़ ते विया आहिनि साईं जो फर्ज़ंद हिते आयो आहे अल्लाह सही कंदो अल्लाह वारनि जो ज़िक्र ख़ैर थियो आहे खुदा तव्हांजो असांजो अचणु क़बूल फरमाईंदो रब करीम तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। मां तव्हां खां आखिर में इजाज़त घुरंदुसि ऐं साईं जन खे दुआ जे लाइ पिछाड़ी में अर्ज़ कंदासीं पर सलाम खां पोइ साईं दुआ घुरंदा केर भी न वञे मुंहिंजे मिठड़े हबीब ते सलाम पढ़ी बाद में वञो सैयद जो बचड़ो दुआ घुरंदो पाण आमीन कंदासीं खुदा कंदो सभिनि जा बेड़ा पार थी वेंदा। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदा तव्हां कुझु ॿ टे सुवाल कया अटे त कोन इलाही आहे मार घटियो वे चतो 4 सवाल हम जवाब दियो। कुछ साल अग में शियन सुन्नी आलमन के चैलेंज कयो हो ऐं कुरान खोले पढ़ूं तर्जुमो कंदा वञूं त हक़ में केड़ी कौम आहे त सुन्नी आलम
छो न उन चैलेंज के कबूल कयो। फ़क़त हिकड़े आलिम मौलवी मोहम्मद यूसुफ इन चैलेंज के में शरीक थियो ऐं शिया कौम के कुरान पढ़ी ॿुधायूं। उन जो तर्जुमो कंदा विया। जॾहिं कुरान ऐं तर्जुमो ख़त्म थियो त पोइ मोहम्मद यूसुफ शिया आलिम छल अहले सुन्नत जो मज़हब छो छॾियाई? अदाया त मूंखे त ख़बर कान्हे किथों जो मोहम्मद यूसुफ हो ऐं छो मज़हब सुन्नी छॾे शियो थियो। मां त सम्झां थो इहो हूंदो ई शियन जो मकर, हूंदो अॻे ई शियो, पर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ त ॾिसो सुन्नी हो हाणे शियो थी वियो आहे। इहा शिया क़ौम वॾी मकरे लाइ अहिड़ा मकर कंदी आहे। मुंहिंजा दोस्तो को बि मोहम्मद यूसुफ सुन्नी आलिम न को हुयो न को शियो थियो आहे। इहो कूड़ जो ड्रामो ठहियल आहे। ड्रामे खे असां सुन्नी कोन मञींदा आहियूं। हाणे मोहम्मद यूसुफ जी ॻाल्हि परे आहे, हाणे खणी शियो अची मूंसां मुनाज़रो करे त मां तैयार वेठो आहियां। ठीकु आहे न दादा? हुनखे जेकॾहिं मोहम्मद यूसुफ खे तव्हां शियो को त अब्दुर्रहीम खे भला शियो करे ॾेखारियो अचो मैदान में। रुगो ड्रामो ठाहियल हथरादू ड्रामो ठाहे कयो अथनि। अलाह से असांखे ड्रामेबाज़ी खां बचाईंदो चयो आहे। ॿियो सुवाल आहे त कंहिं दोस्त माइट उस्ताद पीर फ़कीर खे ॿाहूं ॿधी सघजनि थियूं या न? मुंहिंजा सोना, ॿाहूं ॿधण न को फर्ज़ आहे, न को वाजिब आहे, न को सुन्नत आहे, न को गुनाह। हर मुल्क जो पंहिंजो पंहिंजो रवाज आहे। अरबस्तान में तव्हां वञो उते ॿाहूं न ॿधंदा आहिनि। बलोचिस्तान में वञो उते बि ॿाहूं कोन ॿधंदा आहिनि। उते हीअं कंदा ख़ुशि आहियो चङा भला, वधि में वधि हीअं सीने ते हथ रखंदा। पर हिकिड़ो सिंध जो पुराणो रवाज आहे, अदब एतिराम ख़ातिर पाण खां वॾे खे इज़त वारे खे हीअं ॿाहूं ॿधंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो इहो मां ॿुधायो त फर्ज़ बि कोन्हे, वाजिब बि कोन्हे, गुनाह कान्हे। हिकिड़े इलाइक़े जो पंहिंजो रस्मो रवाज आहे। जेकॾहिं इलाइक़े जे रस्मो रवाज मुताबिक़ कंहिं बुज़ुर्ग खे पीर फ़कीर खे ॿाहूं ॿधे त को गुनाह कोन्हे। सुवाल आहे टियों नंबर त क़ुरान पढ़ण सिखण खां अॻु में सीपारो पढ़बो आहे। अव्हांखे ख़बर आहे, ॿुधायो त कहिड़ो सीपारो पढ़जे? बगदादी सीपारो या रहमानी सीपारो या को ॿियो सीपारो पढ़जे? मुंहिंजा आदा कहिड़ो बि सीपारो पढ़ो, जंहिं सीपारे मां तव्हांखे आसानीअ सां क़ुरान पाक सम्झ में अचे उहो पढ़बो त वधीक बहितर थींदो आहे। मुंहिंजा दोस्तो मुंहिंजे तजुर्बे में बगदादी रहमानी खां वधि में वधि सुठे खां सुठो सीपारो आहे यस्सरनल क़ुरान। इहो पढ़ण सां ॿार जल्दी सुठो सवलो क़ुरान पढ़ंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे खपे त उहो पढ़ंदा कयो। अल्लाह ताला तव्हां असांजा बेड़ा पार फरमाए। हाणे सभई उथी वियो त मुंहिंजे हबीब ते सलातो सलाम पढ़ियो वञे। मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन या रहमर राहिमीन या राहिमल मसाकीन या ज़ल कुव्वतिल मतीन या रब्बल आलमीन वल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवाल मुक़्तहिमीन या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी वलन यदीक रसूलुल्लाह जाहु कबी इज़ल करीम तजल्ला बिस्मि मुंतकमी मदीने जा घोट सुन जमुह जा सदड़ा कज मुहम्मद मोट आलम तुझे आसरे सोहविजायम सोमरा मुझो को जो कम थियो में हाणे वञणो उत पयो जिते हलण नाहे हुस्नरी तू हबीब तू तबीब तू दर्दन जी दवा जान मुझे जिया में आज़ार जा अनवा साहिब दे शफा मौला मरीजन के
पाए पांद गिची में अंगण जे बेअचन अवगुण ऐब कचायूं ढकण थी ढक जन तोड़ी लख हुजन तब माफियूं जन में धरा। मौला पाक असां गुनाहगारन जी अजो की हाज़री कबूल फरमा। मौला पाक असां जो बुधण ऐं बुधाइण कबूल फरमा। या अल्लाह असां के उन्हीं जे मथा अमल जी तौफीक अदा फरमा। या अल्लाह बेनमाज़न के पक्को नमाजी बना। बीमारन के शिफाए कुल्ली अता फरमा। बे औलादन के नेक साले औलाद अता फरमा। या अल्लाह जनते कर्जा तंजा कर्ज दूर फरमा। या अल्लाह जन जो रिज़्क़ रोज़ी तंगा तंजो रिज़्क़ रोज़ी कुशादो फरमा। या अल्लाह बार बार असा के मदीने जो दीदार करा। बार बार बैतुल्लाह जी हाज़री नसीब फरमा। या इलाहल आलमीन असांजे मुल्क में सख्त गर्मिया असांजे मथा रहमत जी बारिश वसाए। मौला पाक रहमत जा मींह वसाए। मौला पाक असां गुनहगारन जूं खाली झोलियूं पंहिंजे रहमत सां भरपूर फरमा। अजो के जलसे में सभनी जी हाज़री कबूल फरमा। जलसे कराइण वारन खर्च करण वारन दाणो दाणो दाखिल करण वारन जा बेड़ा पार फरमा। परे परे खां जेका जमात आई आ मौला सभनी जो अचण कबूल फरमा। या अल्लाह सारी जमात जे तुफेले मुँह गुनाहगार जा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह तंजीमुल क़ादरिया वारन जो बोल बाला फरमा। उन्हनि जे साये के मक़बूल ऐं मंजूर फरमा। उन्हनि जे दीनी खिदमतुन में वुसाअत अता फरमा। बेबरकतिन अल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह।